अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो दोस्तो जेके सिंध में रहनि था, सिंध खां ॿाहिरि रहनि था, सभिनी पीरी प्यारनि भाइरनि खे शायदि राव जे तरफ़ां सिक भरियो सलाम हुजे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। दोस्तनि खे काफ़ी दोस्तनि खे इंतज़ारु हूंदो। असुल में हिन मौज़ूअ ते अचणु ज़रूरी हो जो दोस्तनि खे ख़बर पवे त हक़ु सच छा आहे। जेकॾहिं मां कंहिं ॻाल्हि में ग़लति आहियां त भली मूंखे सज़ा मिले, अहिड़ी ॻाल्हि न आहे। बाक़ी नेट ते वेही करे कंहिंखे ग़लति ॻाल्हाइणु ऐं कंहिंजी ज़ाती शख़्सियत ते ॻाल्हाइणु, इहो कंहिंखे को बि हक़ु कोन्हे को। जेकॾहिं कंहिंखे को सबूत आहे, जेकॾहिं कंहिंजे लाइ को आहे लफ़्ज़ आहिनि, का ॻाल्हि आहे त उहो माण्हू अची करे, सुठे माण्हू जो इहो कमु आहे त उहो अची करे साम्हूं अची करे उनखां हिसाबु किताबु वठे। दोस्त अचनि पिया, अलाह पाक सभिनी खे ख़ुशि रखे। दोस्त ईंदा रहनि त तव्हां खां मौज़ू असां शुरू था कयूं। दोस्तो, मूंखे हिन फील्ड में 20 साल थी विया आहिनि। 20 साल हिन फील्ड में थी विया आहिनि। मां 20 सालनि में मुंहिंजो तव्हां पेज ॾिसो या वरी मुंहिंजी ID चेक कयो, उन में मां कॾहिं बि कंहिंजे लाइ बुरो न ॻाल्हायो, न कंहिंजे लाइ को कमेंट्स ॾिनो आहे। हर कंहिंजी ज़ाती जेको आहे त बंदि कर, हर कंहिंजो ज़ाती रायो आहे। कोई कंहिंखे पसंदि करे, कोई कंहिंखे न करे, हर कंहिंजो पंहिंजो मतिलबु हूंदो आहे। पर कंहिंजे मथां कूड़ा इल्ज़ाम लॻाए करे, पंहिंजा ॾोह ॿिए जे मथां हणी करे, इहो सुठो अमल न आहे। कल्ह सभिनी दोस्तनि जे साम्हूं लाइव, कुझु ॾींहं पहिरियों लाइव गुज़री हुई त हिकिड़े दोस्त सदोरे ख़ान चांडी असांखे गारियूं कढियूं हुयूं, जंहिंमें मुनवर मुमताज़ मौलाई सिंध जो तमामु सुठो फ़नकार, उनखे मूंखे गारियूं कढियूं। पोइ उनखां पोइ सईद चांडे खे सुठो अमल न हुयो। कंहिंजे घर ते, नंग ते, न्याणियुनि ते, कारोबार में नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं, ग़लतियूं सलतियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। उनजो इहो मतिलबु न आहे त तव्हां कंहिंजे न्याणे ते गारियूं ॾियो। जेके दोस्त ॾिसनि पिया, मां उन्हनि खां इहो पुछंदुमि त कंहिंजे न्याणियुनि ते का गार मिले त उन्हनि खे कीअं गुज़रंदी। कुझु बि हुजे, छा बि हुजे, त साम्हूं वेही करे मसइला हल करे सघजनि था। जेको बि आहे, खूननि जा बि मसइला हूंदा आहिनि, वेही करे ॻाल्हियूं कबियूं आहिनि। सुठो अमल इहो हूंदो आहे। फेसबुक गारियुनि जे लाइ न आहे। कंहिंखे तव्हां बुरो भलो चओ, कंहिंखे गारियूं कढो, कंहिंजी शख़्सियत ते ॻाल्हायो, कंहिंखे माना हरू भरू इल्ज़ाम हणी करे, हर कंहिंजी दिलि आहे, हर कंहिंजी इज़त आहे। मां जे करे कंहिंजे लाइ बुरो भलो ॻाल्हायां थो फेसबुक ते, त तव्हां मूंखां बि हिसाबु किताबु वठी सघो था। असां जेके बि फ़नकार, शाइर जेके बि आहियूं, असां हिकिड़ा क़ौम जा, मतिलबु जीअं हिकिड़ो सरमायो हूंदो आहे, क़ौम जे लाइ, जीअं क़ौम जे लाइ कुझु बि कंदो आहे त जेके बि माण्हू हुनजा ॿुधंदड़ आहिनि त उनजी कापी कंदा आहिनि, फ़नकारनि जी, शाइरनि जी, उनजी कापी कंदा आहिनि। असां ई जेकर हिक ॿिए खे वेही करे गारियूं कढंदासीं त पोइ आम माण्हू जो ज़हन छा बचंदो। हूअं ई बि सिंधी म्यूज़िक तव्हां पाण ॾिसो था त कहिड़े मरहले मां गुज़रे पई। असां सिंधी म्यूज़िक खे वधीक वठी वञण लाइ बहितर उहो त कोशिशूं नथा कयूं, रहंदो हिक ॿिए खे गारियूं था ॾियूं। बहरहाल मां तव्हां ॾिठो हूंदो त मां कॾहिं बि कंहिंजे लाइ गार न आहे कढी, न कंहिंजे लाइ मथां को इल्ज़ाम लॻायो आहे। पंहिंजे मुंहं सां कमु कंदो आहियां। जंहिं दोस्त कल्ह उनखां पोइ गारियूं धारियूं निकितियूं, उनखां पोइ असां कानूनी तौर ते असांखे गारियूं, छाजे करे न्याणियूं सभिनि जूं हूंदियूं आहिनि, भले दुश्मन हुजे, केर बि हुजे, न्याणियूं सभिनि जूं न्याणियूं हूंदियूं आहिनि। त उनजे लाइ गारियूं कढणु सुठो अमल न हूंदो आहे। कंहिंजे लाइ बि गार न कढिजे, भली केतिरो बि कोई ख़राबु हुजे, गुनाहगार हुजे, कुझु बि हुजे, अलाह पाक खे हर इंसानु प्यारो आहे। असां हिक ॿिए सां तनक़ीद हिक ॿिए सां करे सघूं था, असां कंहिंखे गार गंद नथा कढी सघूं। सुठे माण्हू जो कमु न आहे, भले माण्हू जो कमु न आहे त गार कंहिंखे कढणु, कंहिंजे लाइ बुराई करणु कंहिंजे लाइ सुठो न आहे। इंसान खे हर कंहिंखे मरणो बि आहे। हिन दुनिया में न वॾा वॾा नाला हिते ख़तमु थी विया। त असां कानूनी कमु कयोसीं। कानूनी कम खां पोइ उन्हनि जा जेके हुया उहे असांजे मेल जेल खणी आया। कल्ह असांजो दोस्त फ़नकार मुमताज़ मौलाई साहबु,
उहो मुंहिंजे ख़िलाफ़ु लाइ वेही करे, पर ॾाढो गुस्से में हो, तमामु इंतिहाई गुस्से में। तव्हां हुनजो ॻाल्हाइणु ॿुधो हूंदो, इंतिहाई गुस्सो हुउसि। पोइ अलाए कहिड़ी ॻाल्हि जो गुस्सो हुउसि, मूंखे सम्झ में नथी अचे। या त जेको हुन प्लान कयो, जेको हुन ड्रामो कयो हो, उन में उहो कामयाबु न वियो, या त हुनजो उनखे गुस्सो हुयो, या का ॿी शइ जो गुस्सो हुयो। मूंखे का ॻाल्हि सम्झ में नथी अचे। दोस्त चवे पियो त दोस्त जेके मुंहिंजे मथां इल्ज़ाम आया, मां उन वांगुरु हुनखे गारियूं न ॾींदुसि। हू असांजो सुठो फ़नकार आहे, मां गारियूं दारियूं ॾियण लाइ न आयो आहियां। जेके दोस्त ॾिसनि पिया, मां गारियूं दारियूं न ॾींदुमि। न ई मुंहिंजी असांजे माना माना खून में इहा आहे त असां कंहिंखे लाइ बुरो भलो ऐं कंहिंजी ज़ाती शख़्सियत ते ॻाल्हायूं। त मां सिर्फ़ु पंहिंजी सफ़ाई ॾियण लाइ आयो आहियां। उनखां पोइ इनशा ताला कानूनी कम बि मां कंदुसि। मां पंहिंजो हक़ु रखां थो कानूनी तौर जे हिसाब सां। कंहिंखे को हक़ु न आहे त कोई कंहिंजे लाइ ज़ाती शख़्सियत ते अची करे ॻाल्हाए। जेकर मां कंहिंजो ॾोही आहियां त वेही करे मूंसां साम्हूं करे सबूत खणी अचे, मूंखां हिसाबु किताबु वठी सघे थो। जॾहिं दोस्त चवे थो त तूं मूंखां हैसियत में वधीक न आहीं ऐं तूं में का औकात कान्हे का, मां बेघर आहियां, उहो वाक़ई वॾो ज़मींदार आहे। गुरूर तकबर गुरूर अलाह खे पसंदि न आहे। ज़रूरी न आहे उहो त हाणे मूंखे जेको आहे त उहो शुक्र आहे अलाह पाक जो, मूंखे जेतिरो आहे, मां कहिड़ो बि आहियां की बि आहियां, मां हुनखां ताक़त में बि न आहियां ज़ोर, ऐं उनखां हैसियत मां बि वधीक न आहियां। पोइ मुंहिंजा ज़ुल्म छो थो बर्दाश्त करे? अचे साम्हूं अची करे मूंखां हिसाबु किताबु जेको बि आहे मूंखां वठे। मां जेकर हुनजे लाइ कॾहिं ग़लति कयो आहे, कॾहिं बुरो करे हुन लाइ ॻाल्हायो आहे त बहरहाल हुन कुझु इल्ज़ाम लॻाया त असां मिटनि माइटनि खे उहो ॻाल्हाए थो, मिटनि माइटनि खे ॻाल्हाए थो। मिट माइट उन में जंहिंमें भाऊ इम्तियाज़ मदाई साहिब जो नालो खयों, उहो बि अॼु जीअरो आहे। उनखां पोइ मुनवर मुमताज़ मौलाए जे लाइ ॻाल्हायो, उहो बि जीअरो आहे। ऐं जेकर मां हुन भाउ मुमताज़ मौलाई खे चैलेंज थो कयां त मुनवर मुमताज़ मौलाई बि आहे। दोस्त जेके ॾिसनि पिया, जिन खे कंहिंखे कंहिं शइ जी का ख़बर कान्हे का, त असुलु हक़ीक़त आहे छा? असुलु हक़ीक़त इहा आहे त मां पंहिंजे मुंहं सां कमु थो कयां, पंहिंजे मुंहं सां कहिड़ो बि फ़नकार थो कयां, त हुन वीचारे खे तकलीफ़ थी थिए। हिन मुंहिंजे ख़िलाफ़ु केतिरियूं बि कंपनियूं खोलायूं, मां कॾहिं कंहिंखे चयो त वाह छो थो कंपनी खोलाए? ज़ाहिर हर कंहिंजो कमु आहे, फ़नकार आहे। ॿियनि फ़नकारनि जा नाला खणी थो चवे त फिराणो बाबा शमन अली, उस्ताद शमन अली मीराली साहिबु मुंहिंजो वॾो आहे, मुंहिंजो ज़ाहिरा फ़नकार आहे। अॼु मूं वटि एल्बम कंहिं सुभाणे ॿिए हंधि कंदो त उनजो पंहिंजो हिकिड़ो ज़ाती हिकिड़ो कमु आहे। ज़ाहिरा फ़नकार अॼु हिकिड़े हंधि ॿिए हंधि सुभाणे करे सघे थो, उन में कोई इतराज़ न आहे। अती निगंदा सां मुंहिंजा सुठा तालुकात आहिनि। मुंहिंजी भेण आहे, उन मूं वटि अॼु जेकर एल्बम हिकिड़े हंधि न त सुभाणे ॿिए हंधि, उन में तोखे तकलीफ़ न अचणु खपे। मुंहिंजी भेण आहे निगंदास। दोस्तो इहे उन पहिरियों त पराए फ़नकारनि जा उन नाला खयां। तोखे उन्हनि फ़नकारनि मां तकलीफ़ न आहे बाबा, तोखे जेको तकलीफ़ आहे मूं मां तकलीफ़ आहे। जो तूं चवे थो त मां तुंहिंजे लाइ तुंहिंजे माइटनि खे तोसां विढ़ायां थो, त मां तोखे चैलेंज थो कयां, जेकर तुंहिंजे उहे माइट तुंहिंजे चवण सां नथा अचनि, मां उन्हनि खे वठी थो अचां। जेके बि दोस्त ॾिसनि पिया, मां जेकर ग़लति आहियां तव्हां मूंखे ग़लति चओ। मुनवर मुमताज़ मौलाई बि आहे, साईं इम्तियाज़ मदाई साहिब बि आहे। काथे मुज़ाकरो कराए जेके बि वॾियूं वॾियूं जेके तंज़ीमूं आहिनि, ज़ुल्फ़कार मंगी साहिबु आहे, हमीद भुट्टो साहिबु आहे, जेके फ़नकारनि जी तंज़ीमूं आहिनि, उन्हनि खे विहारनि साम्हूं। जेकॾहिं उन जा माइट बि अचनि, जेके जिन सां मां हिन खे विढ़ायो आहे, मां हुते ॾोही निकिरी पवां। मां वाइदो थो कयां, मां कंपनी पंहिंजी बंदि करे हलियो वेंदुसि। जेकर हे मुंहिंजे मथां कूड़ा इल्ज़ाम हणी करे हिन मुंहिंजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। जेकर मां पंहिंजे मुंहं सां को कमु थो कयां त बि हिनखे तकलीफ़ थी थिए मूं मां। बाबा तूं वॾो फ़नकार आहीं, कुझु बि अलाह तोखे ख़ुशि रखे, तूं वञी कमु कर पंहिंजो, मूंखे छॾे ॾे। मुंहिंजी कंपनी में नंढा फ़नकार आहिनि, कुझु बि आहे छा बि आहे, त मां पंहिंजे मुंहं सां कमु थो कयां। तोखे तकलीफ़ छो थी अचे मूं मां? जेकर मूं मां तोखे तकलीफ़ आहे, तूं तंज़ीमूं तुंहिंजियूं आहिनि, सभु फ़न आहिनि, तूं विहारे कर मूंखां हिसाबु किताबु। मां तुंहिंजो ॾोही आहियां, तूं मूंखां वठि हिसाबु किताबु। बाक़ी हीअ तुंहिंजो जेको कल्ह तूं मूंसां लाइव आहीं, त उहो तुंहिंजो मूं ते ज़ाती जेको माना हिकिड़ो तुंहिंजी का मूं में दुश्मनी आहे, उहा तूं कढे थो। बाक़ी तुंहिंजो मूं ॾे को हिसाबु किताबु कान्हे को। मुनवर मुमताज़ मौलाई बि वेठो, हुनखे बि क़ुर ॾियो, साम्हूं विहारियोसि। इम्तियाज़ मदाई खे बि साम्हूं विहारियो। जेकॾहिं मां उनजे ख़िलाफ़ु हिन खे भड़कायो आहे, का लफ़्ज़ बि हिकिड़ो कयो आहे, त मां ॾोही आहियां। मां सरियाम लाइव थो चवां।
बाक़ी जेकॾहिं मौलाई कल्ह जेको ॻाल्हायो त तकबर ऐं गुरूर मां ॻाल्हायो, उनखे पैसो माशाल्लाह उन घणो कमायो आहे, ऐं तकबर गुरूर मां ॻाल्हायो। तकबर गुरूर अलाह खे पसंदि न आहे। ऐं हींअर मां भाउ ज़ुल्फ़कार मंगी साहब खे बि लाइन ते खणंदुसि, ज़ुल्फ़कार मंगी साहब खे मां लाइन ते खणंदुसि। त दोस्तो, इन इम्तियाज़ माराई जी ॻाल्हि करी त इम्तियाज़ माराई साहब जेकॾहिं पहिरियों जेकॾहिं जो चए पियो त इम्तियाज़ माराई खे शायदि फील्ड में वठी आयो हो ऐं उनखे मुंहिंजे तरफ़ां यूज़ कई। इम्तियाज़ माराई खां कोई कसम ॾेई पुछे, क़ुर ॾेई पुछेसि त इम्तियाज़ माराई खे कीअं यूज़ कयो। इम्तियाज़ माराईअ त जॾहिं असां एल्बम करे मोटिया पिया अचो त इम्तियाज़ माराई हिनखे फ़ोन कई त मां तोसी जो गानो थो ॿधाइणु चाहियां, मुमताज़ मौलाई जो शागिर्दु पियो थियणु चाहे। त उनखां पोइ मुमताज़ मौलाई हुन सां हा कयो। उनखां पोइ उनखे ग़लति माण्हुनि खां कमेंट्सूं ॾियारणो, उनखे ग़लति ॻाल्हाइणो, वरी उनखां पोइ शेर जेके तव्हां ॿुधा हूंदा उनजे लाइ ग़लति पोस्टियूं उनजे लाइ ठाहिणो, उनजे लाइ ग़लति करणो। उनखां पोइ पंहिंजा ज़ाती तौर क़दम हे खणंदो आहे ऐं हमेशह थींदो बि आहे त जंहिंजे लाइ क़बर खाई खॾ खोट बि आहे त उहा उन में पाण किरंदो आहे इंसानु। बहरहाल हिन जेके बि इल्ज़ाम आया आहिनि त मां इन जे लाइ उहो दोस्त खे चवंदुसि मुमताज़ मौलाई खे त भली अचे, जेके बि आहिनि मां हिन जे लाइ कॾहिं बि ग़लति हिन जे मिट माइटनि खे विड़ायो आहे, मुनवर मुमताज़ मौलाई खे या कंहिं बि जेके इन इम्तियाज़ माराई खे हिन सां विड़ायो आहे त मां वाइदो थो कयां, मां चैलेंज सां थो चवां, मां चैलेंज थो कयां हिनखे त वठी अचे, विहारे, सॼे आम लाइव हलाए, जेके बि सॼी सिंध ॿुधे ॾिसे त मां जेकर हिन सां कॾहिं बि ग़लति हलियो आहियां। सॼी ज़िंदगी असां हिन सां महिनत कईसीं, सॼी ज़िंदगी हिन सां महिनतूं कयूंसीं। अॼु असांखे अहसासु थो थिए त असां हिन ते महिनतूं न कयूं हा। अॼु असांखे तकलीफ़ थी थिए, असां पाण खे बि न ठाहींदा हुआसीं, हिन जे मथां महिनतूं करे, हिन जा शो भला करे। अॼु असांखे उनजो सिलो इहो थो ॾिए त जेकॾहिं अलाह सां हिनखे इज़त ॾिनी आहे त उनखे उहो असांखे घटि वधि थो ॻाल्हाए, गारियूं थो कढे, असांजी ज़ाती शख़्सियत ते इल्ज़ाम थो हणे, माण्हुनि खां पोस्टियूं ठाराए करे मूंखे गारियूं थो खाराए। बाबा तूं इहो सुठे माण्हू जो कमु आहे। तूं जेकॾहिं मुंहिंजे गारियुनि जी त तोखे तकलीफ़ न थी, मुनवर मुमताज़ मौलाई खे गारियूं मिलियूं उनजी त तोखे तकलीफ़ न थी, तोखे पाण मथे में सूरु पवंदो आहे त असां तुंहिंजे लाइ लाइ वेहंदा आहियूं, तुंहिंजे लाइ सुठियूं पोस्टियूं रखंदा आहियूं। उनखां पोइ तोखे कंहिं शइ जी मतिलबु तूं असांजे लाइ त को लफ़्ज़ ॻाल्हायो न, रहंदो तोखे तकलीफ़ थी असांखे, असांजे माना ज़ाती तन खे असांखे रहंदो तूं निशानो बणाई थो त बाबा मूंखे मुंहिंजे माइटनि सां विढ़ाई थो। कहिड़े माइटनि सां विढ़ायो आहे? अॼु बि इहो इम्तियाज़ माराई साहिबु ज़िंदा आहे, मुनवर मुमताज़ मौलाई बि ज़िंदा आहे, जिन सां बि मां वाइदो थो कयां जेकर मां हिन सां हिन जे ख़िलाफ़ु हिकिड़ो लफ़्ज़ बि हिनखे करायो आहे। सॼी ज़िंदगी बाबा तूं सियासतूं कयूं न, सॼी ज़िंदगी तूं सियासतूं करे फ़नकार थियो आहीं। बहरहाल मां तुंहिंजी ज़ाती शख़्सियत न ॻाल्हाईंदुमि, अलाह तोखे ख़ुशि रखे। इंशा अल्लाह ताला मां क़ानूनी कमु कंदुसि। मां दोस्त जेके जिन खे ख़बर न आहे मां उनजे लाइ ॿुधाइण थो चाहियां त भली तव्हां उनखां सुवाल कयो। जेकर मां उनजे लाइ कॾहिं बि ख़िलाफ़ु कंहिं माण्हू खे करायो आहे त मां उनजो ॾोही हिसाब किताब ॾियण लाइ तयारु आहियां। जेकर मां पंहिंजे मुंहं सां कंहिं बि फ़नकार जो एल्बम थो कयां त हिनखे तकलीफ़ छो थी थिए? मतिलबु माना हिन जे मुंहं सां पंहिंजे कंहिंसां अलाह साईं जेकर मुनवर मौलाई जी इज़त थो करे, इम्तियाज़ माराई जी इज़त थो करे त उन में हिनखे कहिड़ी तकलीफ़ थी पए अचे? इहे इंशा अल्लाह ताला सबूत खणी करे मां इंशा अल्लाह ताला कोर्ट वेंदुमि, कोर्ट में वञी करे मां पंहिंजो केस उते कंदुसि ऐं उते जेको बि हिन मुंहिंजे मथां इल्ज़ाम लॻाया आहिनि, इल्ज़ाम मुंहिंजे मथां लॻाया आहिनि, उते हुनखे हुनजो पंहिंजो ॾियणो पवंदो हिसाबु किताब। मां तुंहिंजे लाइ कहिड़ो कयो आहे ग़लति ॻाल्हि जो तूं मुंहिंजी ज़ाती शख़्सियत ते तो इल्ज़ाम हणी मूंखे गारियूं थो कराई? मां ॾोह कहिड़ो कयो तुंहिंजो? बाबा मां ॾोह जेकर मां पंहिंजे हक़ सच जे लाइ पंहिंजी इज़त लाइ ॻाल्हायां त मां ग़लति आहियां? मां ग़लति आहियां जेकर मां पंहिंजे हक़ सच जे लाइ ॻाल्हायां थो? हा मां तस्लीम कयां थो जेकर मां हिन जे लाइ कंहिं बि माण्हू खे हिन जे माइट चए थो मुंहिंजे माइटनि, बाबा माइट हिन त साल पहिरियों जेको आहे त पंहिंजे माइटनि खां लातालगी इज़हार पाण कयो। अॼु बि उहो तव्हां अख़बारूं तव्हां पढ़ो, अख़बारुनि में लिखियलु आहे पाण साल 2 साल पहिरियों हिन लातालगी जो इज़हार पाण न कयो हो त बाबा मां जेको आहे त मुंहिंजो माइटनि सां को वास्तो कान्हे को। अख़बार में पहिरियों मां पेज ते बि रखंदुसि, तव्हां ॾिसो हुन में कंहिं हिन लिखियो त बाबा मुंहिंजो कंहिं बि मुंहिंजो न भाइटियो आहे कोई, न मुंहिंजो भाणे जो आहे, न मुंहिंजो कंहिंसां को तालुकात कोन्हे को, जेके खैरपुर में रहंदा मुंहिंजो कंहिंसां को वास्तो ई कान्हे को। मां कहिड़ा हैदराबाद रहां, जेके बि खैरपुर में रहनि था मुंहिंजा भाइट आहिनि, मुंहिंजा भाणे जा आहिनि, जेके मुंहिंजे मिट माइट सॾे करे मुंहिंजा मिट माइट सॾे करे मुंहिंजे नाले खे इस्तेमालु था कनि, हुन सां मुंहिंजो को तालुकात कान्हे को। लातालगी जे त तूं इज़हार तो पाण कयो आहे, पोइ या तो मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे, का बि अहिड़ो सारो इश्तिहार ॾियारायो आहे तो
इश्तिहार ॼाराए करे पोइ तो चए मूंखे माइटनि सां थो विड़ाए। बाबा मां कहिड़नि माइटनि सां तोखे विड़ायो आहे? जेकर तोखे माइटनि सां विड़ायो आहे, तूं जेकर तूं एॾो वॾो फ़नकार रही, तुंहिंजा एॾा वास्ता बि आहिनि, मां तोखां हैसियत में बि घटि चवे बि पाण त तूं मुंहिंजी हैसियत जहिड़ो न आहियां। हलंदा मां तुंहिंजी हैसियत जेतिरो न आहियां, मूंखे तकबर न आहे, गुरू न आहे, वाक़ई मां हैसियत जो न आहियां, मां मिटीअ जो ठहियलु आहियां, मां जेको आहे न। पर मां पंहिंजे हक़ सच लाइ यार मां ॻाल्हाईंदुसि, तकलीफ़ थी थिए त जॾहिं मां हिन माण्हूअ जे मथां तकलीफ़ लोड़े लोड़े हिन जे मथां एॾियूं तकलीफ़ कुझु बि न हो त असां लोड़े लोड़े हिन जे मथां महिनतूं करे 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 हिन जा माण्हू गवाह आहिनि। शायदि चओ त मां खणी अचां, जेकर हिनखे वाक़ई एॾो सचो पाण खे चवे थो, सचो सम्झे थो त मुंहिंजो सरियाम सरियाम वेहे, ऐं मां ख़ुदा जो कसम कंहिं बि चैनल ते सरियाम वेहे, इम्तियाज़ मदाई बि हले उते, मुनवर मुमताज़ बि मौलाई हले, सभु वेहनि सरियाम वेहनि। जेकर मां हिन हिकिड़े बि शइ जो मां गुनाहगार आहियां न, त मां वाइदो थो कयां, मां कंपनी छॾे करे बंदि करे मां हलियो वेंदुसि हिन फील्ड खां। जेकर तूं इहे सियासतूं करे ऐं मुंहिंजे मथां इहे मुंहिंजे मथां जेको तूं इल्ज़ाम हणी करे मुंहिंजी ज़ाती शख़्सियत ते तकलीफ़ थो पचाए, यार असांजा बचा आहिनि, तकलीफ़ूं त तोखे न, सदाईं रड़ियूं त तूं कंदो आहीं, मां छा कयो आहे यार? ॿियनि खे बि जीअण ॾे, पाण बि जी, अलाह खे मञ। जेकर तोखे एतिरी आहे, तूं सचो आहीं, तूं सरियाम वेह, मां तोसां सरियाम वेहां थो, तूं सचो आहीं, तूं मूंखे कूड़ो कर, मां वाइदो थो कयां, मां फील्ड छॾे हलियो वेंदुसि। पर न कर, जेकर तूं कूड़ो आई, तूं मुंहिंजे मथां कूड़ो ज़ाती शख़्सियत ते मुंहिंजे इल्ज़ाम थो हणे, मूंखे गार गंद थो कराई, माण्हुनि खां फेसबुक ते मूंखे माण्हुनि खां गारियूं थो खाराई, त पोइ तोखे जेको आहे फील्ड छॾणी पवंदी, जेकर तूं कूड़ो निकिरंदे त। मां तोसां चैलेंज थो कयां, मां ज़ुल्फ़ार मंगीअ खे बि चवां थो, त जेके न तव्हां जेके बि सिंध जा सुठा फ़नकार तव्हां वठी अचो, मां जेकर कंहिं ॻाल्हि में ग़लति आहियां, जेकर मां मुमताज़ मौलवी सां ग़लति कयो आहे, बाक़ी इहो फेसबुक ते वेही करे पोइ इहो वीडियो कैमरा खणी करे चश्मो पाए करे ऐं कंहिंजी ज़ाती शख़्सियत ते तव्हां ग़लति ॻाल्हाईंदो, मां अलाह जी ज़ात खां सवाइ कंहिंखां न टिजंदुसि, केर बि हुजे। तूं जेकर वॾो फ़नकार आहीं, कुझु बि आहीं, तूं पंहिंजे लाइ आहीं बाबा, अलाह तोखे ख़ुशि करे। मां जेकर घटि आहियां, ख़राबु आहियां, मां पंहिंजे लाइ आहियां, तोखे को बि हक़ु न आहे त मुंहिंजी ज़ाती शख़्सियत ते तूं ॻाल्हाईं। जेकर मां तुंहिंजो ॾोही आहियां त मूंखे तूं 5 दोस्तनि में छिकराए, बाक़ी कूड़ ते जेको आहे तूं यार ॿियनि जी ज़िंदगी अज़ाब बणाईंदे। मां तोखां शख़्सियत में बि वधीक न आहियां, तोसां कंहिं ॻाल्हि में बि न आहियां, त पोइ तूं मुंहिंजा ज़ुल्म छो थो बर्दाश्त करीं? चवे थो त मां तोसां अंदरूनी थो विढ़ां, त बाबा तोसां मां कहिड़े तरह सां अंदरूनी थो विढ़ां? तोखे एॾी तकलीफ़ थी आहे जो तूं मुंहिंजे लाइ वेठो आहीं न, तो वटि त कुझु आहे ई कान सबूत, तूं हुनखे माण्हुनि खे पाण तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि। मां इंशाअल्लाह ताला कोर्ट में वेंदुसि, पंहिंजे इज़त जो हर्जानो हुते जेको हिन जेको मुंहिंजे मथां ॻाल्हायो आहे, मूंखे गारियूं खारायूं अथई, मूंखे हर सबूत आहे। मां हुते पोइ जेके बि आहिनि, मुनवर मुमताज़ मौलाई बि हूंदो, इम्तियाज़ मदाई बि हूंदो, उते उहो चवनि त पोइ उते गवाही ॾियनि त बाबा मां हिन सां कॾहिं हिनखे कॾहिं भड़कायो आहे, या भली किथे बि चैनल ते वेहे, या फेसबुक ते लाइव वेहे, सभु मुंहिंजो वेहनि। मां इहे हिन जा जेके जंहिंजा नाला थो खणे त असांखे मिटनि माइटनि खे विढ़ाए थो, मां वाइदो थो कयां, जेके बि दोस्त ॾिसनि था, जिनखे कंहिं शइ जी ख़बर न आहे, गारियूं था कढनि, घटि वधि था ॻाल्हाइनि जे कंहिंजे ॻाल्हि ते, भाऊ तव्हांखे का शइ जी विच जी ख़बर कान्हे का। मां ज़िंदगी भर हिन जे लाइ कॾहिं को लफ़्ज़ न ॻाल्हायो आहे, सॼी ज़िंदगी तव्हां पाण ॾिठो आहे त मां हिन जा एल्बम कया, महिनतूं कयूं, लोड़ियो, तकलीफ़ूं काटियूं। मां पंहिंजे लाइ पाण खे न ठाहींदुमि, हिन दोस्त जे लाइ, भाउ जे लाइ कंदुमि त दा मुमताज़ मौलाई जो कमु भलो थिए। अॼु उहो माण्हू हुनखे अलाह साईं नवाज़ियो आहे, अलाह साईं हुनखे इज़त ॾिनी, अलाह साईं हुनखे अञा बि गंज ॾे, त अॼु उहो असांखे गारियूं थो करे। जेकर मां पंहिंजे मूंसां को फ़नकार थो कयां त दोस्तनि खे कंहिंखे बि का ख़बर न आहे, तव्हां उनखां पुछोसि मुमताज़ खां, बाबा शायदि मां जेके तोखे आहे, तूं सरियाम वेहसि, लाइव वेहसि, मुनवर मुमताज़ मौलाई बि जहिड़ो आहे, इम्तियाज़ मदाई बि जहिड़ो आहे। मां जीअं हिन मुंहिंजी ज़ाती शख़्सियत ते तनक़ीद कई आहे न, ज़ाती शख़्सियत ते तनक़ीद कई आहे, मां बि करे सघां थो। मां हिन सां घणो कमु कयो आहे, ज़ारा मूं वटि बि त हिन जा कुझु सबूत हूंदा, कुझु ॻाल्हियूं हूंदियूं, पर मां न कंदुसि। छो न कंदुसि? हिकु अलाह ॼाणे, ॿियो हुनजो बंदो ॼाणे। कंहिंजी ज़ाती शख़्सियत ते कंहिंखे ॻाल्हाइण जो को बि हक़ु कोन्हे, हर को गुनाहगार आहे। यार तव्हां चवे थो त फील्ड खे तो ख़राबु कयो आहे, कहिड़ो मां फील्ड खे ख़राबु कयो आहे? बाबा मां छा कयो आहे ॿुधाए त सही। सदाईं फेसबुक ते माण्हुनि खे घटि वधि पाण ॻाल्हाईंदो आहीं, ऐं चवे थो त मां कॾहिं कॾहिं कंहिंजे लाइ लफ़्ज़ को ॻाल्हायो आहे त हिकिड़ी मूंखे को क्लिप ॾेखारियो त मां कंहिंजे लाइ बुरो ॻाल्हायो आहे, कंहिंखे घटि वधि ॻाल्हायो आहे, तकलीफ़ूं काटे करे पाण खे यकीन कयो, मां बर्दाश्त करणु सिखियो आहे, मां बर्दाश्त करणु सिखियो आहे, मां ज़िंदगी भर कंहिंजे लाइ लफ़्ज़ न ॻाल्हायो आहे। अलाह खां वधीक कोई कंहिंखे कान्हे को बाबा, अलाह खां वधीक जेकॾहिं पाण खे ॾाढो सम्झे थो, अलाह खां वधीक ॾाढो नथो थी सघे।
पर हक़ सच मां ॻाल्हाईंदुसि। जेकर हक़ सच में मूंखे का तकलीफ़ थी अची वञे, मूंखे जेकर हक़ सच में का मां अकेलो थो थियां त अलाह त आहे न। मां पंहिंजे ज़मीर मां मुतमिन आहियां, मां ज़मीर मां मुतमिन आहियां। मां वाक़ई जेकर चवां थो त हिन दोस्त खे का मूं मां तकलीफ़ आहे, मां वरी बि चवां थो, भाउ खे चवां थो, मां इन जे ज़ाती शख़्सियत ते नथो ॻाल्हाए सघां त दॿा तूं हीअं ई तूं हीअं ई तूं भलो ई असां खां, मां ख़राबु आहियां, ठीकु आहे, पर ईअं तूं इल्ज़ाम न हण, ईअं इल्ज़ाम न हण कंहिंजे मथां। ईअं वेही करे फेसबुक ते बसि कंहिंजे लाइ शुरू थो थी वञे गारियुनि में घटि वधि ॻाल्हाइण में, कॾहिं कंहिंजे लाइ थो ॻाल्हाए, कंहिंजे लाइ थो ॻाल्हाए, कॾहिं कंहिंजे लाइ थो ग़लति ॻाल्हाए, सियासत में बसि सॼी ज़िंदगी सियासत ई हूंदी। सचु न ॻाल्हाईंदे, कूड़ सॼी ज़िंदगी कूड़ ॻाल्हाईंदे। सचो आहीं तूं, जेके तुंहिंजा माइट आहिनि जंहिंजे लाइ चवनि थो त मां उन्हनि खे मां तुंहिंजे ख़िलाफ़ु कयो आहे, तूं उन्हनि खे वठी अचु। जेके बि मीडिया वारा आहिनि सिंध वारा ॾिसनि भली, वठी अचनि, सरियाम लाइव वेहनि, ऐं मां जेकर उन में कूड़ो निकिरां, मां वाइदो थो कयां मां फील्ड छॾे वेंदुसि। जेकर मां मुनवर मौलाई खे ऐं जेको आहे त इम्तियाज़ मौलाई खे या हिननि खे मां विढ़ायो आहे, हिन जे माइटनि खे विढ़ायो आहे। यार इश्तिहार बि तूं पाण ॼाराया आहिनि, उहे इश्तिहार मां त न ॼाराया न, तूं पाण लाताली खे इज़हार ॼार करायो आहे न माण्हुनि खां त मुंहिंजा माइट कोई बि कान्हे को। माण्हुनि खे फ़ोनियूं करे तूं माण्हू खां मूंखे पोस्टूं खे गारियूं थो खाराई। हिकु को तुंहिंजे छोकिरनि वटि पोस्टियूं ठहियल आहिनि। बहरहाल मां सबूत जेके बि आहिनि, मां गार गंद कला न आहियो, मां जेके दोस्त आहिनि उनखे का बि ख़बर न हुई। मां इहो इन करे चवंदो मां चैलेंज कयां थो त भली मुंहिंजे सरियां वेहे, मुनवर मुमताज़ मौला आई आहे, होॾां इम्तियाज़ मौला आई आहे, या केर बि अची वेहनि, त मां जेकर हिन खे पाण में विढ़ायो आहे त मां ॾोह ॾंड भरण लाइ तयारु आहियां। ॾोह ॾंड छा, मां फील्ड छॾे वेंदुसि, वाइदो थो कयां, मां तव्हां सां वाइदो थो कयां, सरियाम मां थो चवां। बाक़ी यार तव्हां ज़ाती शख़्सियत ते तव्हां पंहिंजा अलाए कहिड़ा तोखे त माना आहे त तूं मूंखे गारियुनि में शुरू थो थी वञे। बाबा तूं भली मां ख़राबु आहियां, तूं वॾो फ़नकार आहीं, वॾो हिकिड़ो तूं जेको आहे त ॿाहिरि मुल्क जो माण्हू आहीं, मां हितां जो आहियां, इंडिया जो तूं फ़नकार आहीं, मां हितां जो आहियां, ठीकु आहे, मां गुनाहगार आहियां। त तूं मुंहिंजो पासो छॾे ॾे बाबा, मां पंहिंजो कमु थो कयां, तूं पंहिंजो कमु कर, अलाह तोखे ख़ुशि रखे। मां तुंहिंजे लाइ कॾहिं कंहिंखे बुरो चयो हुजे, घटि वधि ॻाल्हाइजो, तूं मूंखे चयो त बाबा शायदि भाई तूं मूंखे हिते चयो आहे, माना मुंहिंजे गारियूं जेके मूंखे मिलियूं, बचनि ते गारियूं मिलियूं, नियाणियुनि ते गारियूं मिलियूं, तोखे हुन गारियुनि जो त अहसासु न थियो। पाण तोखे मथे में सूरु पवंदो आहे त असां तुंहिंजे लाइव अची तुंहिंजे लाइ ॻाल्हाईंदा आहियूं, तुंहिंजे लाइ कंदा आहियूं, रहंदो जेकी बि तोखे तकलीफ़ अचे, छा थो करे, जेकी तकलीफ़ ते फिरण थो करे, बाबा ॿियो तुंहिंजे लाइ छो कंदो। वरी चए थो त असांखे विढ़ायो था। यार तव्हां एॾो सादो त न आहे मिठा, या ॿियनि खे तूं एतिरो हो तो पागल थो सम्झी। मां वरी बि तोखे चैलेंज थो कयां, तूं अचु, मां इन जे करे न आयो आहियां त मां तोखे जीअं तूं मूंखे गारियूं ॾिनियूं, कढ घटि वधि ॻाल्हायो, मुंहिंजे लाइ बुरो ॻाल्हायो, ठीकु आहे न, मुंहिंजे लाइ बुरो ॻाल्हायो, घटि वधि ॻाल्हायो, उहो मुंहिंजो हिसाबु किताबु तोखां अलाह वठंदो हुनजो, ठीकु आहे। बाक़ी जेको आहे त तोखे जेको वाक़ई मां इहे दोस्तनि खे जिन खे वीचारनि खे ख़बर न आहे, उहे त ईअं सम्झंदा वाक़ई शायदि हिन पंहिंजे मिटनि माइटनि खे विढ़ाए थो। मां वरी बि चैलेंज थो चवां त अचे, जाके हिन जे चवण में मुंहिंजा माइट नथा अचनि, मां थो वठी अचां, वेह साम्हूं वेही करे, जेकर मूंखे कूड़ो करे वञे, वाइदो थो कयां मां फील्ड छॾे वेंदुसि। हक़ु सचु ॻाल्हाए पोइ, जेकर हक़ु सच में जेकर मुंहिंजी जान वञे थी त मूंखे क़बूल आहे बाबा। मां ज़िंदगी भर कंहिंजे लाइ लफ़्ज़ न ॻाल्हायो, मुंहिंजा तव्हां ॾिसो सॼी ज़िंदगी तकलीफ़ूं काटे, ॾुख काटे, पैसा हूंदा न हूंदा करे, कंपनियूं बंदि थी वयूं, किरोड़नि जो कारोबार बंदि थियो, एॾो सुठो कमु हलंदो, सुठियूं कंपनियूं, सर खीरदास कोस्तानी साहब या असगर अब्बासी, हसन शाह, साईं जे किशन साहब, रज़ाक भाई, जेके वॾियूं कंपनियूं, असगर अब्बासी साहब, वॾियूं कंपनियूं कमु कंदियूं उन टाइम में, कंपनियूं बंदि थी वयूं। मां इहो कमु शुरू कयो, हिन यार सां गॾु हूंदो, मुंहिंजा ॿ एल्बम करे मूंखां फिटी करे हलियो वियो। उनखां पोइ मुंहिंजा सिंध जा जेके समूरा फ़नकार हुआ, मां उनजा शुक्र अदा कंदुमि, सभिनी मूंसां साथ ॾेई करे मुंहिंजो एल्बम मूंसां माना माशाल्लाह मुंहिंजो इदारो हिकिड़ो सुठो ठही आयो। हाणे जेकर मां पंहिंजी महिनत करे पंहिंजे मुंहं सां को कमु थो कयां त भाउ मुंहिंजा तोखे तकलीफ़ कहिड़ी थी थिए। चवे थो त फिराणो फ़नकार तोखे छॾे वियो, छो मूंखे फ़नकार छॾींदा बाबा। जेकर मूंखे छॾिया त हू मुंहिंजो मसइलो आहे, तूं फ़नकारनि जो मसइलो आहे, तोखे मूं मां जेकी तकलीफ़ आहे तूं मूंखे बयानु कर, ॿुधाए मूंखे त बाबा मूंखे इहा तो मां तकलीफ़ आहे। चवे बि पाण थो त तूं मूंखां ॾाढो बि न आहीं, वाक़ई मां तोखां ॾाढो न आहियां, ठीकु आहे। तूं ज़ारा हींअर माशाल्लाह तव्हांजो वॾो हिकिड़ो नालो आहे, वॾो हिकिड़ो मक़ाम आहे, पैसे में बि वधीक ई तूं, ठीकु आहे न। अलाह साईं तोखे पैसो बि बरक़रार रखंदो, तुंहिंजो नालो बि बरक़रार रखंदो। नालो सिर्फ़ु अलाह जो रहणो आहे, कोई बि त वॾा नाला विया ख़तमु थी मुंहिंजा बाबा, जेके तोखे जॾहिं एॾो तोखे गुरूर आहे, तकबर गुरूर आहे, त मां तुंहिंजी ज़ाती शख़्सियत ते न ॻाल्हाईंदुमि। सिर्फ़ु एतिरो थो चवां त जेके माण्हुनि खे तूं कूड़ ॻाल्हाए करे माना बेवकूफ़ थो करे न, ईअं न कर। उहो दौरु पुराणो हूंदो, जेके माण्हुनि खे जेके हूंदो हुयो त माण्हू थींदा, हर माण्हू सम्झे थो न शइ खे,
हर माण्हू हिन शइ खे सम्झे थो। माइटनि खे मां विढ़ायां थो, बाबा कहिड़नि खे विढ़ायो आहे तोखे ॿुधाए? तूं पाण एॾो सादो आहीं या माण्हुनि खे बेवकूफ़ थो सम्झी? पैसनि में बि ख़बर पवे थी, बाक़ी तव्हां विढ़ण में माना मुंहिंजे चवण ते विढ़ी था पोइ। केरु कंहिंजे चवण ते विढ़ंदो आहे मिठा? तूं नाले वारो फ़नकार आहीं, सभु सॼी सिंध तुंहिंजे चवण ते उथी पवंदी त मां जेकर तोसां नाइज़ादी थो कयां त तूं मूंखे कानून जे हिसाब सां चओ त वाह मूंखे इम्तियाज़ मराई हिसाब सां तो विढ़ायो हिते, तूं हिते मूंखे मुनवर सां थो विढ़ाई, तूं मूंखे मिटनि माइटनि खां थो विढ़ाई, तूं मूंखे क्लियर कर न। या फेसबुक ते वेही करे बसि परे खां गारियूं ॾींदे। तव्हां जेके दोस्त ॾिसण पिया त उनखां पुछो त सही, ईअं थींदो आहे? इहो किथां जो कानून आहे यार? फेसबुक ते वेही करे बसि गारियूं कढणु ॿिए खे त मूंखे हिन सां विढ़ाई, हिन सां विढ़ाई। अॼु बि मां कटिंग उहा पई आहे, मां रखंदुमि फेसबुक ते, जेके हिन पाण साल 2 साल पहिरियों लातालकी जो इज़हार करायो पंहिंजे माइटनि खां त मुंहिंजो न खैरपुर में न भाइटियो आहे, न भाणे जो आहे, न मिट आहे, न माइट आहे, जेको रेती लेती कंदो, हुन सां मुंहिंजो को बि तालुकात कान्हे को। पोइ कीअं थो चए त मां तोखे विढ़ायो आहे माइटनि खां? मां बुरो भलो कंहिंखे न चवंदुमि त चवंदुमि त तूं ख़राबु ई मां भलो आहियां, मां ख़राबु तूं भलो। करण वारो अलाह जी ज़ात आहे, सभु कुझु जेको करण वारो अलाह जी ज़ात आहे। तोखे बि जेकर अलाह ॾिए थो त मुंहिंजो बि अलाह आहे बाबा, मुंहिंजो बि अलाह सां ई आहे। बाक़ी एतिरी ॻाल्हि आहे त जेको चवंदा कर भला होवे भला, जहिड़ी नियत तहिड़ी मुराद इंसान जी हूंदी आहे। इंसान जेको खॾ ॿिए जे लाइ खोटींदो आहे न, हुन में माण्हू पाण किरंदो आहे। त तंहिंजे करे भलो सोचींदे त पंहिंजे लाइ बि भलो थींदो। मूंखे कंहिंखां तकलीफ़ आहे, मां करे तूं थो चए त वाह तोखे सभिनी मां तकलीफ़ आहे, मूंखे कहिड़ी तकलीफ़ आहे? मां ॿुधो जेके ॾिसंदड़ आहिनि तॾहिं मां वेही करे फेसबुक ते कंहिंजे लाइ का बुराई कई आहे, कंहिंजे लाइ का तनक़ीद कई आहे, कंहिं फ़नकार जे लाइ कंहिंजी कई आहे? सॼी ज़िंदगी त तूं पाण वेहंदो आहीं त करे मूंसां कहिड़ो ज़ुल्म आहे, कॾहिं कंहिंसां कीअं, कॾहिं कीअं कॾहिं उहो तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाणे, अलाह तो ॼाणे। हर कंहिंजो पंहिंजो अलाह आहे। पर यार ज़ाती ते कंहिंखे गार गंद न कढ। तोखे जेकर आहे चवे थो त मां मिटनि माइटनि खे विढ़ायो आहे, अॼु बि मां तोखे चैलेंज थो कयां, तूं पंहिंजो मुनवर खे बि वठी अचु, इम्तियाज़ मराई खे वठी, ॿियनि खे बि वठी अचु, जेके ज़ाती तनज़ीमूं आहिनि, ज़ुल्फ़कार मंगी साहब जा, इहो वहीद हिकिड़ो आहे, वहीद हिकिड़ो साहिबु आहे, या हमीद भुट्टो साहिबु आहे, या चए थो मुंहिंजो उस्ताद इरफान समय सां मूंखे विढ़ाए, उहो बि अचे, क़ुर ते हथु रखी करे ॻाल्हि कनि, चवनि मूंखे कूड़ो कनि त वाक़ई हिनखे शायदि असांखे ज़ाहिर 5 माण्हू मिलंदा त ख़बर पइजी वेंदी त मां कूड़ो आहियां या ग़लति आहियां। मूंखे चवनि त मां वाक़ई हिननि खे विढ़ायो आहे, मां कसम सां ख़ुदा जो कसम मां फील्ड छॾे वेंदुसि। मां कॾहिं बि पोइ मां फील्ड में कमु न कंदुसि। मां मूंखे कूड़ो पेश कयो। बाक़ी तव्हां कंहिंखे कंहिंजी माना मां सबुरु करे वेहा थो, कंहिंसां को लफ़्ज़ नथो ॻाल्हायां, कॾहिं ज़िंदगी में कंहिंजो लफ़्ज़ न ॻाल्हायो आहे। तव्हां माना जेको सबुरु करे वेहे थो त उनखे तव्हां माना बुज़दिल सम्झी करे उनजे मथां तव्हां हमलो कंदो। अलाह त आहे न, अलाह वटि कानून त आहे न, या तव्हांजो फ़ैसिलो आहे, तव्हांजो कानून आहे। वॾा वॾा नाला ख़तमु थी विया, हीउ ॾिसे थो त केतिरा केतिरा वॾा वॾा माण्हू हूंदा जेके ख़तमु थी विया, अॼु आहे न, नालो निशान आहे। ईअं न कर मुंहिंजा भाउ, ईअं न कर। मां वरी बि चाहियां थो, ईअं न कर। मां जेके चवां थो, मां वरी बि तोखे चवां थो, जेके दोस्त ॾिसनि पिया, जेके जिनखे कंहिं शइ जी का ख़बर न आहे, जेके घटि वधि ॻाल्हाइनि था, भली मुंहिंजे बदिरां तव्हां न ॻाल्हायो, पर तव्हां हुनखे चओसि त शायदि राहु जो तुंहिंजे साम्हूं वेहण लाइ तयारु आहे, भली लाइव ते वेहे, चैनल कहिड़ो बि असांखे लाइव खणे, सभु वेहनि साम्हूं सरियाम वेहनि। जेकर हे मूंखे कूड़ो करे वञे, हे कूड़ो करे वञे, मां हिन जे कंहिं बि ग़लति में मां ॾोही निकिरी पवां, मां वाइदो थो कयां, जेकी चोर जी सज़ा सो मुंहिंजी सज़ा। बाक़ी ईअं महिरबानी करे लाइव ते वेही करे गारियूं न कढ, गारियूं न कढ। गारियूं कढणु सुठे माण्हू जो कमु न आहे, भले माण्हू जो कमु न आहे। तूं होॾां ॻाल्हि चए थो त फेसबुक जेको आहे त करे छॾियो आहे, तो हीअं करे छॾियो। मां कॾहिं बि कंहिंजे लाइ बुरो ॻाल्हायो आहे? कंहिंजे लाइ तूं मूंखे ॾेखार। सदाई माण्हुनि खे घटि वधि पाण ॻाल्हाईंदो आहीं, हर शइ पाण कंदो आहीं। मूंखे मुंहिंजी का हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए ॾेखार जेके दोस्त ॾिसनि पिया। बाक़ी फ़नकार जो कमु आहे, जेकॾहिं उस्ताद शमन अली मीरानी साहिबु सिंध जो सदाबार फ़नकार आहे, असांजो वॾो आहे, असां हुनजी इज़त कंदा आहियूं, असां हुनजी इज़त कंदासीं। त जेकॾहिं हू अॼु मूं वटि एल्बम, हुन 5 एल्बम, मूं वटि 7 एल्बम कया, जेकर हिकिड़ो 2 एल्बम पाण वटि थो करे त हुन में तोखे तकलीफ़ छो थी थिए मिठा? तोखे त तकलीफ़ न थियणु खपे न हुन खां। जेकॾहिं अधी निगत नाज़ आहे, मुंहिंजी भेण सॼी ज़िंदगी हुन वीचारी मूंसां कमु कयो आहे, मां छो चवां त अॼु ॿिए हंधि एल्बम थी करे मां हुनजे लाइ बुराई कयां? ज़ाती फ़नकार आहे, अॼु हिकिड़े हंधि सुभाणे ॿिए हंधि। जीअं मां चवंदो आहियां त मां 5 फ़नकारनि जा एल्बम कया, हर कंहिंजो थिए हुते। सिंध जा सुठा फ़नकार कमु था कनि, मैडम हुमेरा चना थी कमु करे, 50 फ़नकार था कमु था। अबशाज़ बि जेको मिलियन में न गाना। हींअर बि मुंहिंजो चैनल कोई ॾिसे, चए थो त तो वटि कोई बि कोन्हे को, ॾिसो त 10-10 लख, 20-20 लख, 15-15 लख व्यूअरशिप हिकु गाने जी आहे।
जेकॾहिं मां महिनत करे कोई बि आहे अलाह अलॻि ॻाल्हि करे इहो ई माण्हू हूंदो हुयो, मां अॻियां पोयां भॼी करे इन जे मथां महिनतूं कंदुमि। मां वधीक के बि ॻाल्हियूं नथो करे सघां त ज़ाती पोइ चवंदा त यार शायदि हाणे ज़ाती ते आयो आहे, मां कंहिंजा ऐब न कढंदुसि। मूंखे को बि हक़ु न आहे मां कंहिंजा ऐब कढां। मां बाक़ी ज़ाती तकलीफ़ मूंखे पती आहे, मां ऐब न कढंदुमि तुंहिंजा, त तूं उन टाइम छा हुएं। जेकॾहिं मूंखे बाक़ी आहे मां हक़ु रखां थो, पंहिंजो कानूनी तौरु हक़ु रखां थो, मां कोर्ट वेंदुमि इंशा अल्लाह ताला। सूमर ते कोर्ट खुलंदी, मां कोर्ट वञी करे मां पंहिंजी इज़त जो हर्जानो उते तोखां मां वठंदुसि। तूं उते मूंखे सबूत सां अचु, उते साम्हूं अची करे उते तूं ॾे त वाक़ई वाक़ई मां तुंहिंजो किथे तोसां मां नाजाइज़ी कई आहे, किथे मां तोसां ग़लति हलियो आहियां। बाक़ी 5 माण्हुनि खां विहारे करे फ़ोनियूं करे मूंखे गारियूं थो खाराई, इहो सुठे माण्हू जो कमु आहे। मतिलबु मां फील्ड छॾ माना एॾो मूंखे माना तंग कयो आहे यार। पंहिंजे मुंहं सां को एल्बम थो कयां, उन ते बि तोखे तकलीफ़, का ॻाल्हि थो कयां उन ते बि तकलीफ़। ॻाल्हियूं 2-3 थो करे वञे, करे थो चवे त तूं मूंखां हैसियत में बि न आहे कुझु, तूं मूंखां ईअं न आहे, वरी गारियूं बि कढे थो। मां तुंहिंजे लाइ टाइम थो विञायां, वरी टाइम विञाए बि आहे थो। ऐं दोस्त जेके ॾिसनि पिया उन लाइव उन सां ॾिसनि त सही, त हुनखे केॾी मूं मां माण्हुनि जो बिगाड़ियो छा आहे, कुझु छा बिगाड़ियो आहे। सिर्फ़ु चए थो मुंहिंजे माइटनि खां विड़ाए थो। बाबा माइटनि खां विड़ायां थो त तूं मूंखे माण्हुनि खां साम्हूं सरियाम वठी अचु, मूंखे मुंहिंजो चहिरो असली माण्हुनि जे साम्हूं ज़ाहिर कर। बाक़ी फेसबुक ते वेही करे कंहिंखे घटि वधि ॻाल्हाइणु, गार कनि करणु, इहो सुठे माण्हू जो कमु आहे। तूं सुठो फ़नकार आहीं, असां तस्लीम था कयूं सुठो फ़नकार आहीं, तोखे अलाह साईं इज़त ॾिनी आहे। इन जो मतिलबु ईअं न आहे त तूं पंहिंजे ताक़त ते जेको तोखे अलाह साईं इज़त ॾिनी आहे त उनजो नाजाइज़ फ़ाइदो वठी करे माण्हुनि खे तूं जेको आहे त माण्हुनि खे गारियूं ॾींदे करे माण्हुनि जे माउ भेण हिकु कंदो वेंदे। लख कुर्ब सभिनी दोस्तनि जा, अलाह पाक सभिनी खे ख़ुशि रखे, ख़ुशी जो आबाद हुजो। वरी बि हिकु दफ़ो मां भाउ मुमताज़ मोलाई साहिब खे चवां थो, जेकॾहिं वाक़ई मां तव्हांजे मिटनि माइटनि खे विड़ायो आहे, तव्हां वठी अचो सरियाम जेके बि तुंहिंजा आहिनि, जेके चवे थो त मूंखे छा ॾिन साहिब सां विड़ायो अथई, मूंखे जेको आहे त असांजे मिटनि मूंखां परे थो कराए, मुनवर मुमताज़ मोलाई खे परे मूंखे विड़ाए थो। उनखां पोइ मां कहिड़ियूं ॻाल्हियूं तुंहिंजूं कढां, छा कढां, मूंखे आहे सबूत अलाए केतिरा मां कढी सघां थो। तोखे बि ज़ाती तौरु ख़बर आहे त मूं वटि जेकॾहिं तूं मुंहिंजी 2 ॻाल्हियूं करे कूड़ियूं करे सघे थो त मूं वटि बि अलाए केतिरो तुंहिंजो सबूत हूंदा, पर मां न कंदुमि मुंहिंजा मिठा। मूंखे 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 मुंहिंजी माउ खे इहो भली केतिरी बि तकलीफ़ अचे, मां कंहिंजी ज़ाती शख़्सियत या कंहिंजे मथां इहे कंहिंजे ऐब कढणु सुठे माण्हू जो कमु न आहे कंहिंजो। तव्हां कंहिंजा ऐब कढी करे कंहिंखे ज़ाती तकलीफ़ ॾियो। तुंहिंजो जेकॾहिं वाक़ई मूं में मूंसां हिसाब किताब चए थो त भाउ मुंहिंजे असां माइटनि खे माण्हुनि खे वीचारनि खे कहिड़ी ख़बर, हू त वाक़ई सचंदा। तूं जेको आहे त सुबुह हिकिड़ी ॻाल्हि कंदो हुई, राति ॿी ॻाल्हि कंदो हुई, ॾींहुं शाम जो ॿी ॻाल्हि कंदो हुई। जेके दोस्त ॾिसनि पिया, जेके हुनजे बारे में ॻाल्हाइनि था, हुनजे हक़ में ॻाल्हाइनि था, मूंखे मूंखे हुननि वीचारनि जो बि को ॾोह न आहे, हुनखे का ख़बर ई न आहे। तॾहिं मां आयुमि त दोस्तनि खे ख़बर त पवे त बाबा मां वाक़ई मां ग़लति आहियां, कूड़ो आहियां, जीअं बि आहियां, भली मूंखे सरियाम अची करे कोर्ट में वठी अचे, हुन मिटनि माइटनि खे बि वठी अचे, जा किथे बि फ़ैसिलो रखाराए, तूं पंहिंजे वॾनि वटि फ़ैसिलो रखाराए। मां तोखे चैलेंज थो कयां, मुमताज़ मोलाई तूं वॾनि पंहिंजे जेके वॾा आहिनि तूं उन ते वटि फ़ैसिलो मुंहिंजो रखाराए। जेकर मां तुंहिंजे मिटनि खे मां जेको आहे त तोखे विड़ायो आहे, मां वाइदो थो कयां मां फील्ड छॾे वेंदुमि। न त तूं जेके इहे सियासतूं करे, माण्हू खे निशानो बणाए, माण्हू खे घटि वधि ॻाल्हाए, कॾहिं कंहिंजे लाइ गारियूं ॾींदो ऐं कॾहिं कंहिंखे घटि वधि ॻाल्हाईंदो, ईअं न कर। अलाह खे मञ, ईअं न कर। इहो सुठे माण्हू जो कमु न आहे कंहिंखे घटि वधि ॻाल्हाइणु, कंहिंखे बुरो भलो चवणु, कंहिंजा ऐब कढी करे कंहिंखे घटि वधि ॻाल्हाइणु भले माण्हू जो कमु न आहे। तूं पंहिंजी महिनत करे कमु कर, अलाह तोखे ख़ुशि करे, अलाह साईं तोखे इज़तूं ॾे। तूं भले उते फ़ैसिलो रखाराए, मुनवर मोलाई आहे, इम्तियाज़ मदाई आहे, छा ॾिनो आहे जंहिंसां मां तोखे विड़ायो आहे, वाइदो थो कयां जेके दोस्त ॾिसनि पिया, उते तूं फ़ैसिलो रखाराए, पंहिंजे वॾनि वटि रखाराए। मां हिकिड़ो ख़ुदा जी ज़ात क़स्म मां इहे लाइव वीडियो आहे न, इहो वाइदो थो कयां मां उते ईंदुसि, उते अची करे मूंखे जेकॾहिं इहे मां साबित करे वञे त तुंहिंजे मां मिटनि माइटनि में मां विड़ायो आहे, झेड़ो करायो आहे, मां वाइदो थो कयां मां फील्ड छॾे वेंदुसि। हक़ सच जी ॻाल्हि कयो यार, हक़ सच जी ॻाल्हि कयो, सच ॻाल्हि, हक़ सच ॻाल्हायो। सभिनी जा लख कुर्ब सभु दोस्त, अलाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे। बाक़ी मां सभिनी दोस्तनि मूंखे झलियो त शाहिद भाई तूं लाइव न अचु, मां सभिनी दोस्तनि खे चयो बाबा मां घटि वधि न ॻाल्हाईंदुमि,
मां कंहिंजे ज़ाती शख़्सियत ते ॻाल्हाइण ते पवां त मुंहिंजो हिन मूंसां जेतिरो कमु कयो आहे, जेतिरो हिन मूंसां कमु कयो, कंहिंसां बि न कमु न कयो हूंदो। शुरू खां वठी मूंसां कमु कयो। पहिरें एल्बम खां वठी तव्हां ॾिसो, पहिरियों एल्बम हिन जो ममताज़ मौलाए जो मां कयो, ॿियो एल्बम ममताज़ मौलाए जो मां कयो, टियों एल्बम ममताज़ मौलाए जो मां कयो, चोथों एल्बम इहे प्रोमा, इहे शो, वट्सअप, महिनतूं, गाॾियुनि में चुंबड़ी करे, लाइव हलाए करे, महिनतूं करे, लोड़े लोड़े हिन खे अलाह साईं जेकर इज़त ॾिनी त उन में उन खां पोइ असांखे माना हाणे ज़ाती शख़्सियत ते त असां हिन जे लाइ बुरा थी वियासीं। उन टाइम में असां हिन जे लाइ भरा हुआसीं। जेकर चलो मां बुरो आहियां, तोखे तूं भलो आहीं, तूं पंहिंजे मुंहं सां कमु कर, असांखे पंहिंजे मुंहं सां कमु करणु ॾे। वरी चवे थो त वाह तूं मुंहिंजी हैसियत जो बि न आहे, तूं जेको आहे त मां तोखे टाइम थो ज़ाया कयां, पर मूंखे तूं तकलीफ़ ॾिनी, असां माइटनि खे विड़ायो आहे। अदा तुंहिंजे माइटनि खे विड़ायो आहे त तूं मूंखे हैसियत में बि तोखां वधीक न आहियां। तूं मूंखे छिकराए करे के वॾेरे वटि के कानून जे वठी अची करे चइबो आहे असां माइटनि खे तूं मिटनि माइटनि खे परे कयो आहे। बाक़ी ज़ाती दुश्मनी कढणु, तोखे जेके अलाए कहिड़ी तुंहिंजी दुश्मनी आहे जो परे खां वेही करे फेसबुक ते वेसि वेठो गारियूं थो कढी। मां त तोखे गार न ॾींदुसि, न तुंहिंजे ज़ाती शख़्सियत ते मां ॻाल्हाईंदुसि त तूं अहिड़ो आहीं, तूं हीअं, तूं वक़्त में अॻ में छा हुई, उहा तोखे बि ख़बर आहे। जेके अॻ में त तूं अॻ में छा हुई, हाणे जेकर तोखे अलाह साईं ॾिनो आहे त उन ते तकबर गुरूर न कर। इहा जेकॾहिं तकबर गुरूर आहे न त उहो सिर्फ़ु जेको आहे त उहा तकबर अलाह खे ठहे थो, तोखे नथो ठहे। मुंहिंजा भाउ, इंसान आहियूं असां, अॼु आहियूं सुभाणे न आहियूं। कहिड़ो आहे मूंखे वॾो नालो ॿुधो जेको हिन ताईं क़ाइमु रहियो आहे। सॼी ज़िंदगी तोसां मां महिनत कई, सॼी ज़िंदगी महिनत कई, कंहिं बि एतिरे फ़नकार सां मां महिनत न कंदुमि जेतिरी तोसां मां महिनत कंदुमि। सॼी सिंध ने छॾी गवाह हुआ। जेके दोस्त हुनजे फेवर में मूंखे घटि वधि था ॻाल्हाइनि, मां उनखे बि चवां थो त भली तव्हां हुनखे चओसि मूंसां अचे, किथे बि वॾो फ़ैसिलो रखाए। मुनवर ममताज़ मौलाई बि ईंदो, इम्तियाज़ मौलाई बि ईंदो, शारिनो साहिबु ईंदो, जेके बि हिन जा माइटनि, मां हिन सां जेके हिन जे लाइ कॾहिं बि न। मां शारिने साहिब खे चयो बाबा, मां कॾहिं बि वहीद हिकिड़े खे चयो, ज़ुल्फ़ार मंगी खे चयो बाबा मां हिन जे वार बराबरि बि कॾहिं ॾोही आहियां, त मां वाइदो थो कयां, मां फील्ड छॾे वेंदुसि। जेकर हे कूड़ो निकिरंदो त हे फील्ड छॾे वेंदो। भली जिते बि फ़ैसिलो रखाए। मां अॼु इन करे लाइव मूंखे पंहिंजो क्लियर करिणो हुयो, वधीक हाणे तव्हांजे मथां आहे, तव्हां जीअं बि सम्झ में अचे मां तव्हां उहो मुंहिंजो फ़ैसिलो कयो, मूंखे मंज़ूरु आहे। दोस्त लिखनि पिया त ख़बर नथी पए त केरु सचो आहे केरु कूड़ो आहे। वाक़ई आहे, सही ॻाल्हि आहे, पर मां वॾे चैलेंज सां थो चवां त बाबा मां हुनखे बुरो त नथो चवां न, हो भलो मां बुरो, पर जेके हुनखे तकलीफ़ आहे मूं मां त उहो चवे थो त मूंखे मिटनि माइटनि खां परे कयो थी करे। इम्तियाज़ मौलाई खे इस्तेमालु करे, इम्तियाज़ मौलाई खे भली कसम ॾे पुछो त इम्तियाज़ मौलाई हिन खां पाण जेको आहे गानो पियो ॿुधाए। इम्तियाज़ मौलाई खे हिन पाण गानो न पियो ॿधे, हुनजे सियासत करे, हुनखे घटि वधि ॻाल्हाए, हुनखे गारियूं गार गद कढी करे। अॼु बि असगर मोगेरे जीअरो आहे, हुनजे साम्हूं मूंखे पहुचे त हुनजो तूं एल्बम न कर, हली हुनखां क़ुर ॾियोसि, कंहिंखे ॾियोसि। सुबुह जी हिकिड़ी इम्तियाज़ मौलाई हिन जो गानो पियो ॿुधाए, चएसि भाउ तूं मूंखे शागिर्द कर। हुन वीचारे खे पाण घटि वधि ॻाल्हाए, हुनखे लाइव ॻाल्हाए, माण्हू खां ग़लति कमेंट्स कराए, वरी हुनजे अची शेर पढ़े त ॿिलो गिदड़ न थींदो आहे, शींहुं न थींदो आहे, हीअं न थींदो आहे, अलाए कहिड़ा शेर पढ़ी करे। बाबा शुरू में बि जेके तूं शायरियूं कयूं त हुन में छा हुयो? हिकिड़ी न्याणीअ खे निशानो बणाए करे तूं अॻिते आहीं, के न्याणीअ खे हर माण्हू जो ऐब जेको आहे अलाह पाक खे बागड़ी बि जेको गैर मज़हब आहे उहो बि प्यारो आहे। अलाह पाक खे केतिरो बि गुनाहगार हुजे, बागड़ी हुजे, गैर मज़हब हुजे, उहो बि प्यारो आहे। उनखे बि कोई तकलीफ़ नथो ॾेई सघे, तोड़े निमाज़ी हुजे। असांजा दोस्तनि खे अलाए छा थियो आहे, ज़ाती रंजिशुनि जे करे बसि तूं करे कंहिंखां गारियूं ॼाणाईंदे, करे कंहिंखां गारियूं। सभिनी दोस्तनि जा लख कुर्ब, अलाह पाक सभिनी खे ख़ुशि रखे, ख़ुशी जो आबाद जो। वरी बि मां ज़ुल्फ़ार मंगी साहिबु, वहीद हिकिड़ो जा जेके सिंध जा वॾा फ़नकार आहिनि, जेको बि आहे, मां जेकर ग़लति आहियां भली फ़ैसिलो रखायो। मां हिन सां कॾहिं बि न कंहिं मिट माइट खे विड़ायो आहे। मां वाइदो थो कयां मां हिन खां माफ़ी बि वठंदुसि, मां फील्ड बि छॾींदुसि सरियाम। जेकर न त हिनखे फील्ड छॾणी पवंदी, पोइ जा बसि करे सुकून सां पंहिंजी रोज़ी करे, मूंखे बि पंहिंजो रोज़ी करणु ॾे। ईअं घटि वधि न ॻाल्हाए कंहिंखे। एॾी चैलेंज कोई बि न कंदो आहे। मां जेकर सचो आहियां जा कूड़ो आहियां, चवां थो न त भली पंहिंजे मिटनि माइटनि वटि, पंहिंजे वॾेरनि वटि, पंहिंजे सरदारनि वटि फ़ैसिलो रखाए। जंहिंसां मां हिनखे विड़ायो आहे उन्हनि खे घुरायो हुते। जेकर उहे हिनजे चवण ते नथा अचनि, मां उन्हनि खे घुरायां थो। साम्हूं वेहंदा, साम्हूं ख़बर पवंदी त मां उहे त साम्हूं सच ॻाल्हाईंदा न त बाबा शायदि राव जे वाक़ई असांखे विड़ायो आहे।
माइटनि सां हिनजी पाण नथी लॻे, अलाए हिन जी नथी लॻे, अलाए माइटनि जी हिन सां नथी लॻे। इश्तिहार बि पाण ॼाराया आहिनि, सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे इश्तिहार ॼाराया आहिनि, न्यूज़ ते ॾिनो आहे त मुंहिंजो कंहिं बि मिट माइट सां को तालुकात कोन्हे को, मुंहिंजी लातालुकी आहे माइटनि सां। ऐं उन में इहो बि ॾिनो आहे न मुंहिंजो को भाटियो आहे, न मुंहिंजो भाणेजो आहे, न कोई बि न आहे, मां पंहिंजो आहे, मुंहिंजा बच्चा आहिनि, मां हैदराबाद रहां थो, उन खां सवाइ कोई बि कोन्हे को मूंसां। वरी हाणे थो चए त मूंखे माइटनि खां थो विड़ाए। लख कुर्ब सभिनी दोस्तनि जा, अलाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, ख़ुशि जो आबाद हुजो। वरी बि मां भाउ जेके दोस्त आहिनि ॾिसनि पिया, उहे ॾिसनि मुंहिंजी वीडियो, उनखां पोइ उहो इंसाफ़ कनि त मां कूड़ो थो आहियां या सचो आहियां। ऐं महिरबानी करे माण्हुनि खां फ़ोनियूं कराए घटि वधि न ॻाल्हाए, गारियूं न खाराए। असांजो इहो कमु न आहे। बाक़ी जेके कराए थो त इन जो हिसाबु अलाह पाक तोखां वठंदो। छाजे करे बुरो करण वारो, बुरे कमु करण वारे जो अंजाम बि बुरो हूंदो आहे मुंहिंजा भाउ, केर बि हुजे। जेकर मां तोसां बुरो कयो हूंदो उनजो हिसाब किताब अलाह पाक मूंखां वठंदो, जेकर मां तोसां कयो हूंदो। बाक़ी जेकर मां पंहिंजे मुंहं सां को कमु थो कयां त उन में तोखे तकलीफ़ थी थिए त पोइ उन में मुंहिंजो ॾोह न आहे। तव्हां ॾिसो अॼु माशाअल्लाह सिंध यूट्यूब ते SR प्रोडक्शन ते 10 लख 15 लख 20 लख हिकु गानो मुंहिंजो हले थो। छो थो हले? जे ॾिसनि था न दोस्त सुठे तरह सां, उन में सुठा सिंध जा फ़नकार उन में हलनि पिया। ॻाल्हाइण खां मूं वटि घणो कुझु आहे, पर मां ग़लति न ॻाल्हाईंदुसि। सिर्फ़ु इहो पियो चवां त दोस्तनि खे मां ॿुधायां त भली जेकर हिनखे आहे चवे थो त मिटनि माइटनि खे वेड़ाए मां सियासतूं करे ऐं हिननि खे धार कयो आहे, त भली उहे उनजा मिट माइट उहे बि अचनि जेके मुनवर मोलाए जो नालो थो खणे, इम्तियाज़ मराए जो नालो थो खणे, शारीन साहब जो, या जेके बि आहिनि अचनि किथे बि वेही करे मूंखां जेकर मां हिन जो वाक़ई कयो आहे त मां ॾोह ॾंड भरण लाइ तयारु आहियां। जेकर न त पोइ महिरबानी करे इहे कूड़ न ॻाल्हाए भाउ, अलाह पाक ख़ुशि रखंदे। बाक़ी जेको मूंखे तूं ग़लति ॻाल्हायो आहे इन जो मां तोखे ग़लति न ॻाल्हाईंदुमि। इहो मां हिन जो कोर्ट में हर्जानो, त कोर्ट में मां केस दाख़िल कंदुमि इंशाअल्लाह ताला। कोर्ट में पोइ हिक ॿिए सां गॾु थींदासीं, ठीकु आहे न। मूंखे पंहिंजो मां राइट आहे, मुंहिंजो कानून इन जे करे आहिनि। तव्हां कानून इन जे करे त तव्हां सां को नाजादी थो करे त तव्हां पंहिंजो हक़ सां हिसाब किताब वठो। मूंखे पंहिंजे सिंध हुकूमत ते यकीन आहे, सिंध हुकूमत ते यकीन आहे त मूंसां इंसाफ़ थींदो। छाहे करे मां कूड़ो न आहियां, मां ग़लति न आहियां। मूंखे पूरी उमेदु आहे इंशाअल्लाह ताला मां कोर्ट में सूमर जे ॾींहं ते केस दाख़िल कराईंदुसि, इज़त जो हर्जानो। उनखां पोइ हिन मूंसां एल्बम हिकिड़ो डन कयो ईद ते एल्बम ते, उहो मूंसां लाइव अॼु बि पई आहे। उहो एल्बम मूंखे न ॾिनो, जा मूंखां पैसा वठी करे उहो एल्बम जेको आहे त उहो वञी ॿिए हंधि एल्बम ॾिनई। मां पंहिंजो कोर्ट में केस दाख़िल कंदुमि इंशाअल्लाह ताला। सूमर ते कोर्ट में केस दाख़िल कंदुमि इंशाअल्लाह ताला। पाण मुलाक़ात मुमताज़ मोलाई तुंहिंजी ऐं मुंहिंजी इंशाअल्लाह ताला कोर्ट में थींदी। बाक़ी तूं मुंहिंजी ज़ाती शख़्सियत ते गार गद न कढ, न माण्हुनि खां गारियूं कराए। मां बि ईअं करे सघां थो, मां बि माण्हुनि खां फ़ोनियूं कराए कर, पर मां न कंदुमि। कंहिंखे गारियूं कढाइणु कंहिंजे लाइ सुठे माण्हू जो कमु न आहे, भले माण्हू जो कमु न आहे। गारियूं कढाइणु, कंहिंखे ग़लति चवणु, कंहिंखे करणु, इहो सुठे माण्हू जो कमु न आहे। मां अॼु अकेलो वेठो आहियां। मां तव्हां सोची त भाउ फिराणो मुनवर ममताज़ ओलाई वेठो थी, गॾु वेठो, कोई बि न वेठो, मां अकेलो वेठो आहियां। तुंहिंजो मूंसां ज़ाती तौरु आहे, चवे थो जिथे तूं फ़ैसिलो रखाए, जिथे तूं पाण मुतमैन थी उते फ़ैसिलो रखाए। मां तोखे चैलेंज सां थो चवां, जिथे वणे तोखे, जिथे तूं पाण मुतमैन थी उते तूं रखाए। एॾी तोखे केर बि चैलेंज न ॾींदो, तूं उते फ़ैसिलो रखाए। बाक़ी जेकर का शइ थिए थी ग़लति कमु पाण थो करी, पोइ जेको चए थो भाई मूंसां शायदि थो करे, अरे बाबा मां तोसां छो कंदुसि। को दोस्त सां तूं ग़लति हले थो, उहो दोस्त जेकर सुभाणे किथे थो यार हिनखे शायदि मूंखां परे कयो आहे। भाउ तूं माण्हू सां भलो हलंदे तोखां माण्हू छो परे थींदा? कंहिंजे चवण ते कोई कंहिंखां परे थींदो आहे? ज़ारा कंहिं माण्हू खां का तकलीफ़ हूंदी, पंहिंजा ॾोह ॿिए जे मथां न आहिनि हणिबा मुंहिंजा बाबा साईं। सियासत एतिरी भली न हलंदी आहे। लख कुर्ब सभिनी दोस्तनि जा, अलाह पाक सभिनी खे ख़ुशि रखे, ख़ुशि जो आबाद हुजो। सभु ख़ुशि जो आबाद हुजो। वरी बि एतिरी चैलेंज, एतिरो सच कोई बि न ॻाल्हाईंदो जीअं मां ॻाल्हायो आहे। जीअं चैलेंज कयां थो त चवां थो त जिथे बि वणे फ़ैसिलो रखाए, जिथे बि वणे फ़ैसिलो रखाए। मां तुंहिंजो जेकर इन ॻाल्हि में ॾोही ॾंड भरण लाइ तयारु आहियां। जेके दोस्त सॼी संगत ॾिसे पई, जेके सिंध वारा ॾिसनि पिया, लाइव ॾिसनि पिया, वाइदो थो कयां मौला जो कसम आहे, मां अलाह जी ज़ाती गवाह आहे, मां हुनखे हाज़िर नाज़िर सम्झी करे मां फील्ड छॾे ॾिनो। न त पोइ जेकर तूं कूड़ो निकिरंदे तोखे फील्ड छॾिणी पवंदी। पोइ तोखे असां ज़िंदगी भर कंहिंजे लाइ लाइव न आहियो, न कंहिंजे लाइ ग़लति ॻाल्हायो, कोई बि साबित करे ॾेखारे त मां कंहिंजे लाइ बुरो ॻाल्हायो आहे। मूंखे केॾियूं बि गारियूं मिलियूं न ॾिनियूं न, मां पंहिंजो कानूनी कमु कयो।
हे सिर्फ़ु इन दोस्तनि खे इहा ख़बर हूंदी त वाक़ई मां इन करे लाइ आहियां, मां पंहिंजी वज़ाहत करणु आहियां त बाबा मां हिन सां को बि न आहे कयो अहिड़ी ॻाल्हि। थधा साह भरे करे चश्मो पाए करे थधो साह भरे करे चए थो मूंसां ज़ुल्म मूंसां कर, वरी चए थो तुंहिंजी हैसियत बि एतिरी न आहे, तूं एतिरो हैसियत में बि न आहे। वाक़ई मुंहिंजी हैसियत न आहे, मां छा आहियां भाउ? अलाह जी ज़ात वॾी आहे, मां कुझु बि न आहियां मुंहिंजा बाबा। तोखे जेके तकबर गुरूर आहे, अलाह तकबर गुरूर तुंहिंजो उहो टोड़ींदो, मां त नथो टोड़े सघां। तोखे पैसे ते जेकॾहिं एॾो तकबर आहे, गुरूर आहे, तुंहिंजो तकबर गुरूर जेको तूं कल्ह ॻाल्हाए पियो, तकबर गुरूर पियो तुंहिंजो ॻाल्हाए। तूं न पियो फ़नकार न पियो ॻाल्हाए हिकिड़ो, फ़नकार ईअं न आहे ॻाल्हाईंदो। फ़नकार अमन जा सफ़ीर हूंदा आहिनि। चवंदो बि माण्हू खे घटि वधि बि पाण ॻाल्हाईंदो, चवंदो त मां फ़क़ीर माण्हू आहियां, मां बर्दाश्त करण वारो। बाबा कंहिंजी तूं बर्दाश्त कई आहे? ॿियनि जे लाइ खॾूं पाण खोटींदो ऐं किरंदो हुन में पाण ई, त पोइ हुन में ॿिए जो कहिड़ो ॾोह आहे? हिन में ख़ुशी जो सलामत हुजो, सिंध सलामत, साह सलामत। जेके दोस्त ॾिसण पिया उनजी सभिनी जी महिरबानियूं। जेके दोस्त ॾिसण पिया, महिरबानी करे असां उन्हनि खे अर्ज़ु कंदासीं त दोस्तो ईअं कंहिंजे लाइ ग़लति कम में न ॾींदा कयो। पहिरियों असली वज़ाहत ॾिसंदा कयो, असली हक़ीक़त आहे छा। पोइ उनखां पोइ जेके कंहिंजी दिलि आज़ारण में सुठी ॻाल्हि न आहे, केरु बि हुजे, पोइ भाऊ ममताज़ मौलाई हुजे, मां हुजां, केरु बि, सभु असां हिक ॿिए जा भाइर आहियूं। मां चवां थो त जेकर तोखे वाक़ई तकलीफ़ आहे, मुंहिंजो मतिलबु इहो आहे त तूं मूंखे अची करे फ़ैसिलो रखाए करे मूंखां तूं वठि। बाक़ी हाणे गारियूं ॾेई करे परे खां थधा साह भरे करे इन सां त मसइला हल न थींदा आहिनि न। वाक़ई फेसबुक फ़ैसिले जे लाइ थोरा ई आहे, घटि वधि ॻाल्हाइण जे लाइ थोरा ई आहे। फ़ैसिला कोर्टूं आहिनि, कानून आहिनि। उनखां पोइ जेको आहे त उते तूं वेही करे इम्तियाज़ मदाई बि जीअरो आहे, मुनवर ममताज़ मौलाई बि जहिड़ो आहे, शारिनो साहब बि जहिड़ो आहे। उहे अचे उनखे चओ ॿुध, उहो साबित करे ॾेखार त मां तोसां कहिड़ो कयो आहे। अंदरूनी तौरु मूंसां विढ़े त बाबा मां तोसां कहिड़ो अंदरूनी तौरु विढ़ियो आहियां? जॾहिं तूं मूंखां हैसियत में बि वधीक आहीं, पोइ तूं हैसियत पोइ मज़लूम छो थो थी? हैसियत में वाक़ई आई वधीक चएं बि थो, ऐं माना एतिरी हैसियत बि आहे, तूं घटि वधि बि ॻाल्हाए थो, गार गंद बि कढी थो मुंहिंजे लाइ, बुरो बि करी थो, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं करे, पेंट थो पाए हिकिड़े, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं। मूंखे त ॻाल्हि सम्झ में नथी अचे। इहे सुठे माण्हू जा लफ़्ज़ न आहिनि जीअं तूं जेके कल्ह लफ़्ज़ ॻाल्हाया। केरु बि फ़ैसिलो करे, केरु बि इंसाफ़ करे, इहे भले माण्हू जो कमु आहे। ईअं ॻाल्हाइबो आहे कंहिंजे लाइ? ईअं ॻाल्हाइबो आहे? निमाज़ी जेकॾहिं आहे न, निमाज़ पढ़े थो त उहो बि कंहिंजे लाइ बुरो नथो ॻाल्हाए सघे। मां अलाह ते रखियो आहे सॼी ज़िंदगी, तूं केतिरो बि किराण जी तूं कंदे कोशिशि कंदे, मुंहिंजो कमु हलंदो रहंदो। ऐं इनशा अल्लाह ताला कमु पंहिंजे असां कम ते ध्यानु ॾींदासीं, महिनत ते ध्यानु ॾींदासीं। अलाह पाक सभिनी खे, तोखे बि अलाह पाक ॾे, अलाह साईं तोखे आबाद करे, सलामत असांखां वधीक ॾे, तुंहिंजे सदिके सां असांखे अलाह पाक ॾे। मां बा केरु थींदो आहे कंहिंजी सॼी दुनिया मिली करे कंहिं इंसान खे इज़त ॾियणु चाहे, जेकर अलाह नथो करे हुनजी इज़त नथी थी सघे। हुनजी इज़त अलाह, मुंहिंजो अलाह ते यकीन आहे। अलाह पाक खां इंसानु न आहे ॾाढो, भले केॾो बि वॾो ॾाढो बादशाह छो न हुजे, वॾो ज़ालिम छो न हुजे। ज़ालिम के विया न, अॼु आहिनि ज़ालिम, ॾिसो त दड़ा लॻा पिया आहिनि, मोन दड़ो के कहिड़ा के किथे न उहे अॼु। इहे असांजे लाइ इबरतूं आहिनि। त इन मां इंसान ज़ात लाइ त तव्हां ॾिसो, गुरूर न कयो। जेकर अलाह पाक कंहिंखे ताक़त ॾिए थो, कंहिंखे हैसियत ॾिए थो, त उन मां नाजाइज़ फ़ाइदो वठी करे कंहिंजी दिलि आज़ारियूं न कयो। लख कुर्ब सभिनी दोस्तनि जा, अलाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे। वरी बि हिकु दफ़ो ॿीहर दोस्तनि खे ॿुधाईंदो आहे त वाक़ई फेसबुक फ़ैसिलनि जे लाइ न आहे, पर यार जेको सॼी जेके बि सिंध वारा उन्हनि खे ग़लति बयानी करे उनखे ॿुधायो त मूंसां इहे ज़ुल्म थो करे, मूंसां अंदरूनी तौरु विढ़े थो, मुंहिंजे मिटनि माइटनि खे विढ़ाए थो, त मां उन्हनि जेके बि दोस्तनि खे, उन्हनि खे त ख़बर न आहे त हक़ सच जी ॻाल्हि छा आहे, पर मां उन्हनि सभिनी दोस्तनि खे हथ ॿधी करे अर्ज़ु कंदुमि त महिरबानी करे तव्हां कंहिंजे ॻाल्हि ते यकीन कर तकड़ में न कयो। मां तॾहिं ममताज़ मौलाई साहिब खे चैलेंज थो कयां त किथे बि फ़ैसिलो रखाए, किथे बि फ़ैसिलो रखाए। बाक़ी मां कोर्ट में मां जेको हुन मूंखे घटि वधि ॻाल्हायो आहे, बुरो भलो ॻाल्हायो आहे, बाबा मां हैसियत में नंढो आहियां, त तूं मूंखां हैसियत में वधीक, त तोखे को बि हक़ु न आहे त तूं मूंखे मुंहिंजी इज़त ते तूं मुंहिंजी हमलो करी, मुंहिंजी हैसियत ते तूं हमलो करी। तोखे जेकर ॾाढो आहे, तूं तकबर आहे, तूं बरोच आहीं, कुझु बि आहीं, त तूं पंहिंजे लाइ आहीं बाबा। अलाह तोखे ख़ुशि रखे। मां त तोखां कॾहिं मानी त न घुरण ईंदो आहियां न। जेकर तोखे अलाह साईं ॾिनो आहे हींअर, जेकर अलाह साईं ॾींदो आहे त उनखां पोइ कंहिं आसमान खां ज़मीन ते बि मिंट में किरंदा आहिनि। एॾो तकबर गुरूर न कर। कल्ह तुंहिंजो तकबर गुरूर पियो ॻाल्हाए,
तूं जेकर तूं सचो आहीं न, खुदा जो कसम मां चवां थो सचो आहीं त वाक़ई तूं ईंदे ऐं अची करे सरियाम वेहंदे। सरियाम वेहण मां चैलेंज थो कयां, सरियाम अची वेह, सरियाम अची करे जेके बि वेहनि माण्हू वेहनि। उनखां पोइ जेको आहे त हिन जा माइट जेके चए थो मूंसां उनखे विढ़ायो अथई, अंदरूं थो विढ़ायो अथई, उते मूंसां साबित करे वञे, क्लियर करे वञे, मूंखे ॾोही करे वञे, पोइ जेकी चोर जी सज़ा मुंहिंजी सज़ा। सॼी ज़िंदगी मां महिनत कया, तकलीफ़ूं काटे करे, बुखूं ॾुखूं काटे करे मां पंहिंजे कम खे ध्यानु ॾिनो आहे, कॾहिं बि कंहिंजे लाइ बुरो न ॻाल्हायो आहे। कमु कयो आहे तॾहिं असांजो कमु माशाअल्लाह हले पियो न। कॾहिं बि कोई बि साबित करे वञे, सॼी ज़िंदगी हिन फील्ड में अलाह सॼी ज़िंदगी फील्ड में महीने ॿिए महीने में अची करे फेसबुक ते वेहंदो आहे, कॾहिं कंहिंजे लाइ बुरो ॻाल्हाईंदो आहे, कॾहिं कंहिंजे लाइ ग़लति ॻाल्हाईंदो आहे, कॾहिं कंहिंजे लाइ ॻाल्हाईंदो आहे। मुंहिंजे लाइ को साबित करे ॾेखारे त मां कंहिंजे लाइ बुरो ॻाल्हायो आहे। हे बि यार खे मां बुरो न, जीअं हिन मूंखे घटि वधि ॻाल्हायो, मूं वटि बि त भला सबूत हूंदा न, मां बि करे सघां पियो न। मां छो ॻाल्हायां कंहिंजे लाइ ग़लति? अलाह साईं ॼाणे, तूं ॼाणे। अलाह पाक ज़ाहिर आहे इंसान आहे, भलो आहे, उहो अलाह पाक उनखे ॼाणे थो, उनजो वधीक इंसाफ़ अलाह पाक करण वारो आहे। मां नथो न आहियां, जेकर मां तुंहिंजे लाइ बुरो कयो हूंदो त अलाह साईं मूंखे सज़ा ॾींदो, मां चवां थो। बाक़ी यकीन करे जेके दोस्त ॾिसण पिया, अलाह ॼाणे थो, असां सॼी जेके बि इंसान आहिनि असां उनजे लाइ बुरो न सोचियो आहे। इन करे त दुआ कर, जेकर मां ॿिए जे लाइ बुरो सोचींदो त मुंहिंजो बि बुरो थींदो हिन में। जेकर कंपनी हिन दौर में कंपनियूं किथे थियूं हलनि, पर मां अलाह ते रखी करे हलायो, कमु छॾियो कयो, हिन जा ॿ रूम कया, हुनखां पोइ फिटी करे हले वियो। पोइ सिंध जा सुठा सुठा फनकार जेके हुआ उन्हनि मूंसां कमु कयो, उन्हनि मूंसां ॾुख सुख में मूंसां साथ ॾिनो। उस्ताद शमन अली मीराली साहिबु, अदी निगत नाज़, अदी शेला गुल, पंजाब जी जेके फ़नकार आहिनि उहे उन्हनि मूंसां साथ ॾिनो। मास्टर फ़तेह, जेके बि सिंध जा फ़नकार आहिनि उन्हनि मूंसां साथ ॾेई करे मुंहिंजो माशाअल्लाह एल्बम असांजे जेके आहिनि असांजा कया। मुनवर मुमताज़ मौलाई, जेके बि सिंध जा फ़नकार उन सां अख़्तियार दायो, बरकत गोपांग, मज़हर चांडियो, जेके जेके सिंध जा फ़नकार उन सां असां एल्बम कया। इम्तियाज़ मराई साहिबु त माशाअल्लाह असांजो इदारो हिकिड़ो थींदो वियो, ज़ाहिर इदारो हूंदो आहे, हिकिड़ो फ़नकार अॼु आहे सुभाणे न आहे, ॿियो बि आहे, कमु ज़िंदगी जो असूल आहे। जेकर इन में तव्हां ज़ाती शख़्स उते तनक़ीद छो था अचो त अॼु तो वटि आहे त तोखे भॼी वियो, तूं हीअं थी वई, ख़राबु आहे। अबा उहो फ़नकार जेके मूं वटि कमु नथा कनि त उहो उनजो मसइलो, मुंहिंजो मसइलो आहे, तोखे इन शइ जी तकलीफ़ छो थी थिए? तोखे जेकर मूं मां तकलीफ़ इहा आहे त तोखे मां मिटनि माइटनि खां विढ़ायो आहे, तूं अचु जिते फ़ैसिलो रखराए। पंहिंजी तनज़ीम जेके ज़ुल्फ़कार मंगी वारा जेके आहिनि उहे सभु फ़नकार जेके आहिनि अचनि, शाइर अचनि, ऐं हमीद भुट्टो जेको साहिबु आहे जेको कराची में वेठो आहे उहो अचे, चैनल अचनि, वेहनि। मूंखे साम्हूं सां मां चैलेंज थो कयां, एॾी चैलेंज कंहिं बि ज़िंदगी में न कई हूंदी। अचे वेहनि, मुज़ाकरो कनि, जेकर मूंखे कूड़ो करे वञे मां हिन सां इहो अचे, इम्तियाज़ मराई साहिब बि अचे ऐं मुनवर मौलाई बि अचे, उते शायदि ई ॾियनि त कॾहिं बि चवनि त मुनवर मौलाई चवे या इम्तियाज़ मराई चवे त असांखे शायदि राह हुजे विढ़ायो आहे त मां ॾंड भरण लाइ तयारु आहियां, फील्ड बि छॾे वेंदुसि। बाक़ी वेही करे परे खां गाॾीअ ते वेही करे चश्मो पाए करे मूंखे तूं गारियूं ॾींदो वेंदे, बसि मां ईअं बर्दाश्त कंदुसि, छो जो तूं बसि फ़नकार वॾो आहीं ऐं कंहिंसां ज़बान में हाणे मां नथो ॻाल्हाए सघां, मूंखे ॻाल्हाइण लाइ घणो कुझु आहे, बसि मां सब्र थो कयां। इनशा अल्लाह ताला वधीक दोस्तनि जो मां घणो टाइम वरितो आहे। दोस्त जेके कंहिंखे का ख़बर न आहे मां उनजे लाइ आयो आहे, त उन बुरो भलो ॻाल्हाए उहो मां पंहिंजो हुनखां कोर्ट में हिसाबु किताबु उनजो मां वठंदुमि। दोस्त जेके ॾिसण पिया, जेके असां सां प्यार था कनि, उनखे वीचारनि खे ख़बर कान्हे का, उहे वीचारा असां सां प्यार था कनि, पोइ असां कूड़ था ॻाल्हायूं, सच था ॻाल्हायूं, पोइ उहे वीचारा असां ते यकीन था कनि। त मां दोस्तनि खे इहो चवां थो, जेके ॾिसनि पिया त ख़ुदा रा तव्हां चओसि शायदि राह जो तोखे चैलेंज करे थो, तूं वञी वेह हुन सां मुज़ाकरो कर, वेह साम्हूं वेह, सचो आहीं, तोखे ताक़त बि आहे, तूं ॾाढो बि आहीं, मां हैसियत में घटि बि आहियां, मूंखे घर घाट बि कोन्हे को, मां कुझु बि कान आहियां, तूं ताक़तवर बि आहीं, तूं अची वेह मूंसां, वेही करे साम्हूं मूंसां दुबदू जेको आहे त मूंसां वेह, ऐं चैनल बि वेहनि, माण्हू बि वेहनि, सिंध जा फ़नकार बि वेहनि, शाइर बि वेहनि, तूं मूंसां ग़लति कयो आहे या मां तोसां ग़लति कयो आहे सॼी ज़िंदगी। अलाह पाक मां सभिनी खे ख़ुशि रखे, ख़ुशि जो आबाद हुजो, सिंध सलामत, साह सलामत। जेके दोस्त ॾिसण पिया उन्हनि जी महिरबानियूं, ख़ुशि जो आबाद हुजे। ॾाढी तकलीफ़ पती आहे, ॾाढी तकलीफ़ पती आहे, यकीन कयो। मूंखे माउ भेण ते गारियूं मिलियूं, ज़िंदगी भर कंहिंखे एॾियूं गारियूं न मिलियूं। मां जेकर हुनजो पंहिंजो कानूनी तौरु हक़ गारियूं त मां न कढियूं हुनखे,
गारियूं हुनखे केरु मूंखे चए मां हुनखे मां ॾेई सघां पियो, गारियूं मां न कढियूं, मां पंहिंजो छा करे उन जूं बि नियाणियूं असांजूं नियाणियूं आहिनि जेके सदोरे साहिबु गारियूं कढियूं त मूंखे मां हुनखे केरु थींदो आहे हुनखे गारियूं ॾियण वारो, मां पंहिंजो सब्रु कयो, सॼी ज़िंदगी सब्रु कयो, अलाह पाक ॾियण वारो आहे, अलाह पाक ॾींदो, ॿियो के इंसानु कंहिंखे कुझु न ॾींदो, इंसानु कंहिंखे मुतमिन त कान थो करे सघे न। बाक़ी मां एतिरो हक़ु रखी सघां थो त मां पंहिंजो हक़ु सच त ॻाल्हाईंदुसि न। जेकॾहिं मां हिन सां ग़लति आहियां किथे आहे त मूंखे किथे बि वेही करे फ़ैसिलो मूंखां वठे, मां ॾियण लाइ तयारु आहियां। जेकॾहिं मूंखे कूड़ो करे हिन फ़ैसिले में मां ॾोह ॾंड भरे ॾियणु चवणो, मां बार बार इहो थो चवां लफ़्ज़। बाक़ी वेही करे 5 माण्हुनि खां फ़ोनियूं कराए गार गंद न कराए, या महिरबानी कर, इहे जेके ड्रामा या इहे सियासतूं न इहे हाणे न हलंदियूं, इहे घणो थी वियो। हाणे महिरबानी करे सुकून वठि। अलाह पाक सभिनी खे ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। यार असां सां सिध धरती वारा सुठो सुठो प्यार था कनि वीचारा, असां सां हुननि वीचारनि खे ग़लति गाइड कयो थो वञे। मूं वटि अलाए केतिरा सबूत आहिनि, अलाए केतिरो सबूत आहे, पर हक़ीक़त इहा आहे त यकीन करे मूंखे अलाह जी ज़ात गवाह आहे, मूंखे तुंहिंजी अॼु बि इज़त प्यारी आहे। छा करे मां तोसां घणा 5 ॾींहं रहियो आहियां, तोखे न हूंदो आहे, तोखे कंहिंजो बि परवाह न हूंदी, भली ॿियो चवंदा आहिनि भली मरी वञे ख़तमु थिए, मां जहिड़ो हुजां, मां जहिड़ो हुजां, मुंहिंजी इज़त हुजे, बाक़ी ॿिए जी इज़तूं नीलाम थियनि, ॿिए मरी वञनि, ॿियो कुझु बि थिए, तुंहिंजी इज़त बि महफ़ूज़ हुजे, तोखे पैसो बि तोखे अचे, सभु कुझु तो वटि आहे न बाबा। ॿिया त माण्हू ठहियल आहिनि, ॿिया मिटीअ जा ठहियल आहिनि। सॼी ज़िंदगी तकलीफ़ूं काटे करे, सॼी ज़िंदगी तकलीफ़ूं काटे करे 10 गाननि जे चई करे 5 गाना ॾींदो आहीं। स्टूडियो जा सभु गवाह आहिनि माण्हू, त बि मां उनखे जेके उनखे छारनि खे पोइ बक़ाया पैसा जेके वीचारनि खे असां भरे पोइ असां भरे ॾींदासीं। लख कुर्ब सभिनी दोस्तनि जा। हाणे तव्हां खां इजाज़त वठंदासीं। अलाह पाक तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। वरी बि मां कंहिं ग़लति आहियां त भली दोस्त खे साम्हूं जेकॾहिं आहे अचे किथे बि फ़ैसिलो रखाए, मां फ़ैसिलो ॾियण लाइ तयारु आहियां, वाइदो थो कयां। मां फ़ैसिलो अचण लाइ, फ़ैसिले हिते केरु ईंदो आहे जेको सचो हूंदो आहे न। जेकॾहिं हल मां सचो न आहियां, मां पाण खे सचो थो चवां त तूं मूंखे कूड़ो कर। जीअं मूंखे गारियूं ॾिनियूं अथई, घटि वधि ॻाल्हायो अथई ज़ाती शख़्सियत ते, पर मूंखे गार गंद मिली, मुनवर खे मोलाए उहो भाटियो थी, जेकॾहिं चए थो त मुंहिंजो भाटियो आहे, उनखे गारियूं मिली, उनजे लाइ लफ़्ज़ त तूं हिकिड़ो कान ॻाल्हायो। हल मुंहिंजे लाइ त तूं न ॻाल्हायो, मां त थी वियो तुंहिंजो दुश्मन, हो त तुंहिंजो थी वियो माइट अज़ीज़ थी वियो, तुंहिंजो भाटियो तुंहिंजो थी वियो, ठीकु आहे न। उनजे लाइ त 2 लफ़्ज़ ॻाल्हायां न भाउ मुंहिंजा। मां तुंहिंजो थी वियुमि दुश्मन, था ठीकु आहे, मां तुंहिंजो दुश्मन थी वियुमि, ठीकु आहे न। उन टाइम में त मूंखे चुमियूं बिटा भाकुर पाईंदो हुई, त मुंहिंजो तूं ई सभु कुझु बिटा भाकुर पाए करे चुमियूं पाईंदो हुई। हाणे थी वियो मां तुंहिंजी, हाणे तोखे अलाह साईं जॾहिं इज़त ॾिनी, कुझु कयो, हाणे मां त इहो तुंहिंजो दुश्मन था, ठीकु आहे, मां तुंहिंजे लाइ दुश्मन थी वियुमि, ठीकु आहे। हाणे मुंहिंजे लाइ तूं न करे त हुनजे लाइ लफ़्ज़ ॻाल्हायां न। तंहिंजे लाइ त तोखे गारियूं, असांखे गारियूं में तूं ख़ुशि थिए न भाउ मुंहिंजा। लख कुर्ब सभिनी दोस्तनि जा। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशा अल्लाह ताला मां पंहिंजी इज़त जो हरजानो जेको आहे मां कोर्ट में खणी ईंदुसि, उते मां केस उते जेको आहे त कंदुसि, दाख़िल कराईंदुसि केस उते। इंशा अल्लाह ताला जेको बि तूं मूंखे घटि वधि ॻाल्हायो, गारियूं कढियूं आहिनि, या मुंहिंजो एल्बम तूं ॿी कंपनीअ में ॾिनो आहे, उनजो हिसाबु किताबु इंशा अल्लाह ताला, मां ग़रीब आहियां, मां पंहिंजो क़ानूनी तौरु कमु कंदुसि। कानून तहत ते मूंखे कानून ते पूरो यकीन आहे, मां कानूनी कमु कंदुसि। उहो इंशा अल्लाह ताला उते पोइ वधीक राब्तो कंदासीं, उते मुलाक़ात कंदासीं। लख कुर्ब सॼी सिंध वारनि जा। अलाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। सिंध सलामत, साह सलामत, या अली मदद।